अवलना मल्हाजो जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिड़निया मेहरबान घणो। अस्सलाम वालेकुम। द मॉर्निंग ऑफ धरती में आया अवां जी मेज़बान प्रहर सैयद ऐं मूंसां गॾु मुंहिंजा को होस्ट मौजूद आहिनि नसीर गोपांग। उम्मीद है सभु ठीक हूंदा, मज़े में हूंदा ऐं अॼु एज़ यूजुअल संडे जो ॾियारो जेको आहे उहो इंजॉय करे रहिया हूंदा। ऐं इंजॉय जो वर्ड इन लाइ यूज़ कंदी आहियां छो जो हिकिड़ो संडे हूंदो आहे हुन में माण्हू रिलैक्स हूंदो आहे। माना इहो हूंदो आहे देरि सां उथणो आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त असांखे सवेर उथी करे मॉर्निंग शो करिणो हूंदो आहे, पर जेके ॿिया माण्हू आहिनि उन्हनि खे सवेर कोन उथणो हूंदो आहे। आराम सां उहे ऐं ॾाढो इत्मिनान सां सभु कमु कंदा आहिनि। उन ॾींहुं बिल्कुलु रिलैक्स डे हूंदो आहे। ऐं अक्सर असां वटि ईअं थींदो आहे त वरी बि संडे ते कमु हूंदो आहे, पर जेकॾहिं आउं आउट ऑफ कंट्री जी ॻाल्हि करियां उन में ईअं थींदो अथव त जेके बि वेकेशन डेज़ आहिनि हू त ठहियो, पर जेके वेकेशन डेज़ आहिनि उन में हू हिकिड़ो बि कमु न कंदा आहिनि। हो चवंदा आहिनि रिलैक्स माना रिलैक्स, को बि कमु न। छो जो इहो छुटी जो ॾींहुं आहे, छुटी जे ॾींहं खे जेको आहे उहो चङे तरीक़े सां सेलिब्रेट करिणो आहे। ऐं उहो इन लाइ सेलिब्रेट करिणो आहे छो जो ॿियनि ॾींहंनि में एतिरो कमु हूंदो आहे। असां वटि स्टार्टिंग जे ॾींहंनि में एॾी सुस्ती हूंदी आहे, असांखे सूमर वारे ॾींहुं मंडे वारे ॾींहुं एॾी सुस्ती चढ़ियल हूंदी आहे। इहा हिकु ॿी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं आउं हुननि जी ॻाल्हि करियां पई, हुननि नेशन्स जी ॻाल्हि करियां पई त उन्हनि में इहा शइ हूंदी आहे त उहो कमु पूरे तरीक़े सां कंदा आहिनि। जेको बि वीक डेज़ हूंदा आहिनि उनमें कमु अहिड़े तरीक़े सां कयो वेंदो आहे त हू जेको वीकेंड हूंदो आहे उनखे चवंदा आहिनि असां सेलिब्रेट करियूं, ॾाढे सुठे तरीक़े सां कयूं। ऐं हिन अॼुकल्ह वरी आउं शेख हयास खे पढ़ां पई त मूं सोचियो वरी हिकिड़ी शाइरी थी वञे। हा, बरल आउं पंहिंजी कंडीशन ॿुधाईंदो आहियां। मूंखे तमामु घणो ज़ुकाम आहे ऐं जेकॾहिं पाड़ेसरी मुतासिर थियनि त उनमें मुंहिंजो ॾोहो कोन्हे। डिस्टेंस काफ़ी रखियो आहे, सो कोशिशि कयूं पिया ज़ुकाम ख़तमु थिए। जोशांदो बुशांदो काफ़ी पीआरियो अथनि, सो ॾिसूं था सूरत हाल छा थी जुड़े। कोशिशि कंदुसि त आउं घटि ॻाल्हायां। निचूं मूंखे बार बार अचनि थियूं, जेकॾहिं लाइव बि अची वञनि इट्स ओके, ठीकु आहे। ख़ैर इहो इन करे ॿुधाए छॾियां त भई पंहिंजी तबियत अॼु कुझु मिड़ई चए आखे में न आहे। हा, बिल्कुलु इहो पार्ट ऑफ लाइफ आहे। ऐं जेकॾहिं इहा ई तव्हां ॻाल्हि कई, सुठो हिकिड़ो टॉपिक मिली वियो पाण खे तबियत तां। छो जो हींअर जेको आहे न मौसम चेंज पियो थिए, हिकिड़ो गर्मी खां सियारे जी तरफ़ असां वञी रहिया आहियूं त हिकिड़ो सभु तक़रीबन जेके बि माण्हू असांखे नज़र अची रहिया आहिनि उन्हनि खे या त बुखार आहे, या त ज़ुकाम आहे, या त इहो जेका खंघि आहे, इहो सभु सभिनी खे थी रहियो आहे। त इन में तव्हां सभु जेको आहे न उहो पंहिंजो ख़्यालु रखो। ख़्यालु ईअं रखो त जेको असां खायूं था, हिकिड़ियूं थधियूं शयूं घणे खां घणियूं उन खां थोरो पासो करियो, थधे पाणी खां पासो करियो। ऐं हर उहा शइ जेका तव्हांखे एलर्जी थी ॾे, हिन मौसम में स्पेशली तव्हांखे एलर्जी थी ॾे, ख़ुशबू आहे, डस्ट आहे, या ॿियूं काफ़ी शयूं आहिनि, हर कंहिंजी पंहिंजी एलर्जी जी वजह हूंदी आहे, त उन खां थोरो पासो करियो। ऐं पंहिंजी जेका ग़िज़ा आहे उनखे सुठो करियो। ऐं ग़िज़ा ते घणो ध्यानु इन लाइ बि हूंदो आहे छो असांजो मूड, असांजी हर शइ जेका आहे न उहा ग़िज़ा ते हूंदी आहे। जेकॾहिं असांजो चवंदा आहिनि न पेट भरियल आहे त असांजो मूड बि सुठो आहे, असां ॾाढे सुठे तरीक़े सां ॻाल्हाए रहिया आहियूं। त उहा ई जी जी कुझु सही आहे। उस पर मूंखे ॾिसे थी मां रुॻो हीअं थो कयां। न न, तव्हांजी असां हालत खे जेको आहे उहो सम्झी सघूं था। तव्हांजी तबियत अॼु ख़राबु आहे, तंहिंजे करे अॼु तव्हांखे माफ़ु कयो आहे। तव्हांखे नाज़रीन अॼु माफ़ु करे छॾींदी छो जो हालत, मतिलबु तव्हां इहा डेडिकेशन ॾिसो। वॾी ॻाल्हि त इहा आहे तव्हां अॼु आया आहियो, तव्हां प्रोग्राम करियो पिया। वॾी ॻाल्हि त इहा आहे न, तबियत ख़राबु हुजण खां पोइ बि तव्हां आया आहियो, पंहिंजो कमु जारी रखो पिया। माण्हू त इहे कंदा आहिनि असांखे थोरी बि हिकिड़ी निच न अची वञे, असीं कमु कोन्ह कंदासीं, असां कमु अॼु कोन्ह पुॼंदो। इहा ॻाल्हि त सुठी आहे। ऐं जेके बि असांखे ॾिसी रहिया हूंदा उन्हनि खे बि हिकिड़ो प्राउड फील थी रहियो हूंदो त असां वटि नसीर गोपांग मौजूदु आहिनि। सही पई चवां बिल्कुलु। चांहियूं वांहियूं जेके ठीकु आहे, एतिरी तारीफ़ थी आहे। चांहि त माना थियणु खपे। कॉफ़ी वग़ैरह प्यार जो, चांहि न कॉफ़ी करे छॾिजो। बिल हुनजो आउं ॾींदुसि, ठीकु आहे। हा सही आहे, बिल मिले बसि ठीकु आहे। इहो चवंदा आहियूं तारीफ़ जेका आहे न उहा लाज़मी करणु घुरिजे। पोइ ईअं करे करे कॉफ़ी मिली वेंदी आहे, करे करे काफ़ी ॿियूं शयूं मिली वेंदियूं आहिनि, साराह करणु लाज़मी हूंदी आहे। बहरहाल जो कप पार्ट मज़ाक बि करियां हुई, जनरली जेको आहे असांखे इहो मज़ाक आहे त माना कॉफ़ी बि मज़ाक सम्झो। अच्छा सही आहे। हिकु ॿिए खे एप्रिसिएट करणु खपे, हिकु ॿिए जी तारीफ़ करणु खपे। जेकॾहिं असां को सुठो कमु करे रहिया आहियूं या ग़लति कमु करे रहिया आहियूं, उनजी हर तरह सां जेको आहे न असांजी तारीफ़ थियणु खपे। असां वटि अक्सर इहो हूंदो आहे त केरु को बि सुठो कमु करे रहियो आहे, असां सिर्फ़ु हुनखे चऊं ठीकु आहे, ओके, उहो आम तासुर आहे। उन ॾींहुं अव्हां सां बि हिकिड़ी इहा ॻाल्हि थी हुई, डिस्कस थी हुई पंहिंजे विच में, त बॉस जेके आहिनि उहे तारीफ़ छो न कंदा आहिनि। उन्हनि खे इहा शइ लॻंदी आहे त जेकॾहिं असां तारीफ़ करे छॾी त उन्हनि जी सैलरी वधाइणी पवंदी या उन्हनि खे जेको आहे वधीक फेवर ॾियणा पवंदा। पर अहिड़ो बिल्कुलु बि न आहे हूंदो। जेकॾहिं असां कंहिंजी तारीफ़ कंदा आहियूं, कंहिंजी एप्रिसिएशन कंदा आहियूं, उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं त तव्हां अॼु हीउ कमु ॾाढो सुठे तरीक़े सां कयो आहे, सुठो कमु कयो आहे, त उनजो जेको आउटकम आहे न पहिरीं खां वधीक सुठो मिलंदो आहे असांखे।
जो इंसान जी हिकु फितरत आहे। अक्सर इन में औरतूं जेके आहिनि उहे ख्वार हूंदियूं आहिनि, त औरत खे रुगो तारीफ़ जी ज़रूरत हूंदी आहे, औरत जी न तारीफ़ थिए पोइ औरत शुरू थी वेंदी आहे। पर इहा ॻाल्हि बिल्कुलु हा सही आहे कुझु हद ताईं, पर इहा ॻाल्हि आहे त तारीफ़ जो मोहताज जेको आहे न उहो हर इंसानु रहियो आहे, पोइ उहो औरत हुजे या मर्द हुजे, ॿार हुजे, केरु बि हुजे, उहो तारीफ़ जो मोहताज रहियो आहे। तव्हां जेकॾहिं कंहिंजी बि तारीफ़ कंदा पर उहा पॉज़िटिव तारीफ़ हुजे ऐं रियल तारीफ़ हुजे, ईअं न तव्हां ईअं ई मस्का हणो, बटरिंग करियो, ऐं बटरिंग जेका हूंदी आहे उहा तमामु घणी नुक़सानकार हूंदी आहे। जेकॾहिं असां कंहिंजी ग़लति तारीफ़ करे रहिया आहियूं त मौला अली अलैहिस्सलाम बि इहो ई फरमायो आहे त तव्हां जेको तव्हांजी जेका ग़लति तारीफ़ करियो उहो तव्हांजो दुश्मन आहे, उहो तव्हांजो दोस्त कोन थींदो। दोस्त जेको हूंदो उहो तव्हांखे हमेशह सही चवंदो, पर सही चवण जो बि हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे, हिकिड़ो ज़ावियो हूंदो आहे। असां जेकॾहिं हिकिड़ी पब्लिक गैदरिंग में वेठा आहियूं, असांखे केर बि कुझु दोस्त स्पेशली दोस्त जेकॾहिं आहे उहा तव्हांखे पॉइंट आउट करे थो तव्हां हीअ शइ ग़लति करे रहिया आहियो, त इहा शइ ग़लति आहे, तव्हांखे उहो पर्सनल में चवे, तव्हांखे पर्सनली इहा ॻाल्हि चवे त यार तूं हीअ शइ हिते ग़लति कई हुई, इहा शइ ग़लति हुई, तोखे इहा शइ न करणु खपेव आहे, त उहा शइ हूंदी आहे उहा बहितर हूंदी आहे। जेकॾहिं असां सभिनी पब्लिक जे अॻियां चऊं यार अॼु तूं कंफ्यूज़ थी पियो, या अॼु तूं सुठो न पियो लॻी, अॼु त हीअ शइ आहे, त पोइ उहो बंदो जेको थोरो घणो कॉन्फिडेंस हूंदो आहे न उहो बि लूज़ थी वेंदो आहे, ऐं उनखां पोइ उनजी दिलि में बि काफ़ी ॻाल्हियूं अचणु शुरू थी वेंदियूं आहिनि त यार हीअ त मुंहिंजो दोस्त हो या हीअ त मुंहिंजी दोस्त हुई, उहा मूंखां मन मूंसां या छो पई करे। असांजा जेके रवैया हूंदा आहिनि उहे ई असांजा रिश्ता ठाहींदा आहिनि, असांजा रिश्ता तोड़ींदा आहिनि। जेकॾहिं असांजो जेको रवैयो जेको आहे उहो मुस्बत हुजे, पॉज़िटिव हुजे, सुठो हुजे, त मूंखे नथो लॻे त असांजा जेके बि रिश्ता आहिनि उहे असांखां विछड़ी वञनि या असां सां ख़तमु थी वञनि। असांजी इहा ई शिकायत रहंदी आहे त असांखां हीउ रिश्तो असां सां न पियो ॻाल्हाए, असांजो हीउ रिश्तो असां सां न पियो ॻाल्हाए, असांजे टच में न आहे। उहो जो रीज़न इहो ई हूंदो आहे त असांजो जेको बिहेवियर हूंदो आहे न उहो उन्हनि लाइ सुठो न आहे हूंदो, या असांजूं काफ़ी अहिड़ियूं कोताहियूं हूंदियूं आहिनि जेके असांखे पाण खे नज़र न आहिनि ईंदियूं, पर ॿियो वारो जेको माण्हू साम्हूं वारो माण्हू हूंदो आहे उहा नंढी नंढियुनि शयुनि खे नोट कंदो आहे त अॻे वारे जो बिहेवियर छा आहे। अगरि असां कंहिं ते तनक़ीद करे छॾी पब्लिक में, असांखे महसूसु न आहे थींदो त असां जेकॾहिं आहे उहा तनक़ीद करे चुका आहियूं, पर जेको साम्हूं वारो माण्हू आहे उनखे त फील थींदो आहे न। सही पिया ॻाल्हायो, अञा थोरो ॻाल्हाए। सो आऊं वरी हिनखे ईअं चवंदो आहियां त बिहेवियर बि नो डाउट मैटर करे थो, पर अॼुकल्ह जा रिश्ता उन जे लाइ मूं हिकिड़ो इस्तलाह मुतारिफ़ कराया त अॼुकल्ह जा रिश्ता राब्तनि जो मोहताज आहिनि। बिल्कुलु, जेकॾहिं तव्हां कंहिंसां राब्ते में आहियो त उहो रिश्तो बि तव्हां सां गॾु आहे, जेकॾहिं तव्हां कट ऑफ कनेक्शन थी था वञो त पोइ केॾा बि तव्हांजा वेझा दोस्त हुजनि, इवन ख़ानदान मंझां ई जेकॾहिं केरु ॿिए शहर में रहे थो, या ख़ासि तौर ते तव्हां कराची जहिड़े शहर में रहो था, को हिकिड़ी कुंड में रहे थो, ॿियो ॿी कुंड में रहे थो, जेकॾहिं तव्हां टच में न आहियो, मोबाइल फ़ोन जो दौरु आहे, इंटरनेट जो दौरु आहे, अचु वञु न आहे, घटिजी थी वञे, त उहो रिश्ता बि ॼण त कमज़ोर पइजी था वञनि। सो उन्हनि खे पाणी ॾियण जे लाइ बि इहो ज़रूरी आहे तव्हां हिक ॿिए सां राब्ते में हुजो, ॾुखी सुखी में, ज़रूरी कोन्हे त ॾुखी सुखी हुजे, पर ईअं बि कंहिंखे हा यादि करे वठंदा त कंहिंखे ख़ुशी थी वेंदी, माण्हू कॾहिं हलियो वञे। इहा बि असांजे दीन में बि आहे त हाल अहवाल वठणु, हिक ॿिए सां राब्ते में रहणु घुरिजे। सो नो डाउट बिहेवियर बि मैटर कनि था, पर उहे ई त टच में रहणु, बिल्कुलु राब्तो, इहा बिल्कुलु तव्हां सही चई ॻाल्हि चई आहे त असांखे जेकॾहिं कंहिंसां मोहबत बि हुजे त उनजो इज़हार करणु लाज़मी हूंदो आहे। जेकॾहिं हिकु ॿूटो आहे, असां ईअं चई छॾियूं हीउ ॿूटो आहे बसि पाणे वधी वेंदो, या गुल जेको आहे उहो पाणे वधी वेंदो, ईअं पाणे न आहे वधंदो, उनखे पाणी जी बार बार ज़रूरत हूंदी आहे। ईअं ई असांजा रिश्ता हूंदा आहिनि, पोइ उहे मोहबत जा हुजनि, असांजी दोस्ती जा हुजनि, असांजा दिलि जा रिश्ता हुजनि, उन्हनि खे इज़हार जी ज़रूरत हूंदी आहे, ऐं उहो हर स्टेप ते जेको आहे उहो इज़हार जी ज़रूरत हूंदी आहे। असांखे जेकॾहिं ऐं इज़हार लाज़मी न आहे त असां तव्हांखे आई लव यू चऊं त उहो इज़हार आहे, न, तव्हां उन्हनि खे कॉल करे तव्हां उन्हनि खे यादि करायो त तव्हां उन्हनि सां गॾु आहियो, या का अहिड़ी गैदरिंग थी वञे, या त उन्हनि का अहिड़ी सुठी शइ कई आहे, तव्हां उन्हनि खे मुबारकबाद ॾेई छॾियो त तव्हां इहा सुठो कमु कयो आहे। अहिड़ियूं काफ़ी सिचुएशन्स थींदियूं आहिनि, या अलाह न करे कंहिंजे घर में को हादसो पेश अचे, तव्हां उन्हनि खे कॉल करे चओ असांखे ॾुखु थियो आहे, या अहिड़े क़िस्म जूं काफ़ी राब्ते खे जेको आहे उहो बहाल करण लाइ शयूं असांखे, छो जो इंसान ऐं इंसान जी ज़िंदगी में काफ़ी अहिड़ियूं शयूं असांखे फेस करणियूं पवनि थियूं, त तव्हां उन्हनि सां जेको आहे उहो राब्तो बहाल करे सघो था। ऐं तव्हां जेकॾहिं कनेक्शन में हूंदा त उहा शइ लाज़मी ॻाल्हि आहे मज़बूत थींदी। उहो ई जीअं ॿूटे वारो मिसाल ॾिनमि, पाणी बग़ैर जेकॾहिं ॿूटो हूंदो त उहो छा थींदो, मुरझाइजी वेंदो न। बिल्कुलु साल खां ईअं ई बीठा आहिनि वीचारा, पाणी कोई ॾे कोन थो, हालांकि पोयां दरिया थो आहे। हा सही था चओ, बिल्कुलु। पोइ इहे ई असां आर्टिफिशियल थी वेंदा आहियूं। जेका आर्टिफिशियल शइ हूंदी आहे न उनखे बिल्कुलु इन्हनि शयुनि जी ज़रूरत न आहे हूंदी, पर जेके रियल शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे पाणी जी, या चई सघूं था जेकॾहिं असां ॿिए लफ़्ज़नि में चऊं त मोहबत जी ज़रूरत हूंदी आहे, त उनखे जेकॾहिं असां मोहबत सां हैंडल करियूं त वधीक बहितर हूंदो आहे। ऐं ईअं ई जेकॾहिं असां आर्टिफिशियल शयुनि खे छॾे ॾींदासीं त उहे रहिजी वेंदियूं, त जेकॾहिं रियल शयुनि खे छॾींदासीं त उहे रहिजी न वेंदियूं, उहे मुरझाइजी वेंदियूं। त इन वजह सां असांखे प्यार जी, मोहबत जी, इज़हार जी सख़्तु ज़रूरत आहे, स्पेशली हिन दौर में।
मूंखे PCR वारा चवनि पिया हाणे स्टूडियो में कंहिं ॿी शइ जो ज़िक्र न कजो, वरी न त पिरे उन ते शुरू थी वेंदी। ॿूटनि खे चई आर्टिफिशियल, हाणे मां कुझु न ॻाल्हाईंदुसि, त साम्हूं मुंहिंजो कैमरा लॻल आहे इन ते। कैमरा ते बि ॻाल्हाए सघूं था, जेको टॉपिक ईंदा ॻाल्हाए वेंदासीं। कैमरा जे करे असांखे न, मूंखे उन्हनि झलियो आहे त तूं न ॻाल्हाए। हिकिड़ी शइ जो नालो खणंदो फिरे उन ते शुरू थी वञे। सो मूंखे चवनि था नाज़रीन PCR में चयो थो वञनि हाणे तोखे न आहे ॻाल्हाइणो, त तव्हांजो ख़्याल पई करियां न, स्पीड ब्रेकर अचे न। तव्हांजो ख़्याल करे रही आहियां आसन में। थैंक यू सो मच, तव्हां मुंहिंजो ख़्याल पिया कयो। शायरी मां ॿुधाइण वारा हुआ, स्टार्ट में मां ज़िक्र करे आया शेख अयाज़ जो। चांदनी रातिन में के राबेल जे बूटे जियां ॼण तूं हुए, या सुगंधन में भरियल के वाव जे झूटे जियां ॼण तूं हुए। खीर थर तां गॾु को नए गाज ते जी झुके, ती मां हुयसि। ऋण में कोई हरण पाणी ॾिसी ॾाढो ढुके, ती मां हुयसि। तूं मिली मूंखे त सारो जग मिलियो, ॿियो छा खपे। माग ॾाढो आ परे जो धग मिलियो, ॿियो छा खपे मुंहिंजी सखी। ये शेख अयाज़ जी पोइट्री आहे। ऐं अॼुकल्ह उन्हनि खे पढ़ी रही आहियां त मूं सोचियो त नाज़रीन सां बि उन्हनि जूं जेके आहिनि उहे ख़ूबसूरत पोइट्रियूं शेयर कंदी हलां, छो जो ॾाढी सुठी पोइट्री आहे। अञा ॻाल्हायां छा? थैंक यू। ऐं अयाज़ नो डाउट असांजो इश्क, ऐं अयाज़ जी जेतिरी साराह कजे महाकवि ऐं मिटाई खां पोइ जेकॾहिं असांखे अयाज़ असांखे मिलणु, इहा बि असांजी ख़ुशनसीबी आहे। सो ज़ाहिर आहे त वरी हिकिड़ा 300 सालनि जो तक़रीबन गैप आहे भेटाई साईं ऐं अयाज़ जे विच में, वरी असांखे लॻे थो त एतिरो गैप। सो बहरहाल भेटाई त भेटाई आहे, अयाज़ आहे। सो अयाज़ जो ई राबेल जो शायदि हिन में ज़िक्र हो, राबेल ते त नो डाउट काफ़ी अयाज़ जी शाइरी आहे। मूंखे बि कुझु सिटूं ईअं यादि थियूं अचनि, कंहिं ज़माने में असां बि पढ़ी हुई, तव्हां पढ़ो पिया, असां पढ़ी हुई। सो अयाज़ जो आहे त आऊं राबेल ते माक थी महकंदसि, जीअं प्रह जा पखी आऊं तीअं चहकंदसि। आऊं आहियां हिते ज़िंदगानी जियां, गुम न थींदसि पिरीं उमिरि फ़ानी जियां। सो अयाज़ वाक़ई कॾहिं बि गुम न आहे थियणो, अयाज़ सदाईं रहणो आहे। न रुगो अयाज़ पर जंहिं पंहिंजी फील्ड में कमु कयो आहे, पोइ अदब वारी फील्ड हुजे, इंसानियत जी ख़िदमत वारी फील्ड हुजे, जंहिं फील्ड में जेको आला दर्जे जो जंहिं कमु कयो आहे, उहो माण्हू कॾहिं बि फ़ना नथो थी सघे। उहो जिस्मानी तौर ते हलियो वेंदो आहे, पर उनजो जेको कमु आहे, उनजो जेको पोहरियो आहे, उनजी जेका ख़िदमत आहे, उहा रहिजी वेंदी आहे। सो अयाज़ ईअं चए थो, बाक़ी अयाज़ कॾहिं बि फना थी नथो सघे, गुम थी नथो सघे। जो उहा पंहिंजी शाइरी हमेशह मौजूदु आहे। हींअर ॾिसो केतिरा साल थी विया आहिनि, पर असांखे यादि आहे, असां उन्हनि खे पढ़ी रहिया आहियूं। उनखे मतिलबु असीं न सिर्फ़ु ओवरऑल जेके असां ओवरऑल ॻाल्हि करियूं त, या जेके बि माण्हू सिर्फ़ु शेख अयाज़ न, जेके बि माण्हू आहिनि पंहिंजी फील्ड में जेको सुठो कमु कयो अथनि, पाण खे मंझरायो अथनि, त उहे अञा ताईं सभिनी खे यादि आहिनि। पोइ भले उहे फिज़िकली न हुजनि, पर उन्हनि जा जेके ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि जूं यादूं आहिनि, उहे हमेशह यादि रहनि। ऐं अयाज़ हिन ते बि चयो हो न त अयाज़ चयो त तू जो मूंखे की न मञींदे, मूंखे का परवाह न आहे। तू जो मूंखे की न मञींदे, मूंखे का परवाह न आहे। आऊं सुभाणे लाइ लिखां थो, जेको नेठि त अचिणो आहे, मूं ते मेलो मचणो आहे। मचे पियो अयाज़, माना पंहिंजी ज़िंदगी में जेके माना चई वियो न ॻाल्हियूं, बिल्कुलु ईअं ई आहे। सो अयाज़ ते मेला मचनि पिया। इन ते ई वरी अयाज़ पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी वरसी जे हवाले सां बि हिकिड़ो ज़बरदस्त नज़म लिखी आहे उर्दू में, जेको कुझु मूंखे यादि आहे, पर उहो कंहिं ॿिए मौक़े ते न खणी ॿुधंदासीं। त आज क्यों फूल लाने लॻे, मतिलबु उहो अयाज़ उन में तनाज़ुर में लिखियो आहे त ॼण अयाज़ खे असां खां विछड़े 1 सदी गुज़री चुकी आहे। उनखां पोइ उनजी वरसी जो प्रोग्राम थो थिए, को माण्हू गुल खणी उनजी मज़ार ते वञे थो, त पंहिंजी ज़िंदगी में उन ते लिखियो त आज क्यों फूल लाने लगे, और अक़ीदत की शमें जलाने लगे, मेरी बरसी मनाने लगे। पोइ हिकिड़ो डिघो नज़म अथसि। त नो डाउट अयाज़ ते जेतिरो ॻाल्हाइजे, चवंदा आहिनि त घटि आहे, छोटा मुंहुं बड़ी बात। सो अयाज़ ते ॻाल्हाइण जे लाइ बि ज़ाहिर आहे उहा शइ खपे, उहो फ़हम फ़िक्र खपे थो। सो असीं त नथिंग, कुझु बि न आहियूं, उन जा हिकिड़ा नंढा लवर आहियूं, आशिक़ आहियूं, उनखे थोरो कुझु पढ़ियो आहे। सो काफ़ी ग़लतियूं असांखां थी सघनि थियूं अयाज़ जी शाइरी पढ़ंदे। सो जेकॾहिं ग़लती थिए त असीं एडवांस में माफ़ी वठंदा आहियूं। सो अयाज़ असांजो इश्क़ आहे बहरहाल सभिनी जो। ऐं जेके माण्हू सो अयाज़ ते अञा थी वञनि त हा। सो अयाज़ जो वरी इन ते हिकिड़ो दोहो
माना हिकिड़ो मूंखे यादि थो अचे शुरू आहे न त उन में ॾिसो न माना हुनजी हिकिड़ी माना छा चइजे खणी मोहबत या मासूमियत हा बयानु कीअं थो करे त खणी हयई खंभाणी हुनखे खंभाणी झार बि हकलींदा आहिनि खणी हयई खंभाणी हुनखे कोन कई कंहिं काव नंढड़ा नींगर हिन गेरे खे आतो वांगुरु माओ नींगर गेरे खे मारियो आहे सो हुनजी दर्द कथा कीअं थो बयानु करे खणी हयई खंभाणी हुनखे कोन कई कंहिं काव नंढड़ा नींगर हिन गेरे खे आतो वांगुरु माओ सांझी वेले पंछी मोटिया रोई ॾिनो कबीर हर कंहिंखे पंहिंजे आखेरे सां केॾी आहे हुकीर सांझी वेले हर कोई मोटंदो आहे न पंहिंजे घर तोसां प्रीत लॻाए जग खां जुदा थियो ईअं मन छणी हवा में उॾरी वञे पिपर जो जीअं पन अञा थी वञे हाणे पंहिंजी VCR वारा बंदि करे छॾंदा कैमरा चलो हीअ त अञा ज़ुकाम आहे हिन जे करे असां माफ़ था कयूं जेकॾहिं ॿीहर अहिड़ी फरमाइश कई त पोइ सॼो प्रोग्राम हुन ते करिणो पवंदो सो नाज़रीन ब्रेक था वठूं मज़ाक पंहिंजी जॻह ते ऐं नो डाउट अयाज़ खे पढ़णु खपे काफ़ी नौजवान पढ़नि था ऐं जॾहिं बि असीं हुनखे पढ़ूं था त वरी असांखे नओं लॻंदो आहे सो पढ़णु खपे ऐं पंहिंजा जेके अदीब हिकिड़ा थी गुज़रिया आहिनि दानेश्वर थी गुज़रिया उन्हनि खे पढ़णु खपे उन्हनि खे ट्रिब्यूट पेश करणु खपे उन्हनि सभु कुझु असांजे लाइ लिखियो ऐं नो डाउट जॾहिं बि पढ़ूं था त घणो कुझु असांखे सिखण जे लाइ मिले थो ब्रेक वठूं जी प्लीज़ सो नाज़रीन असां हींअर वेंदासीं ब्रेक ॾांहुं ऐं ब्रेक खां जॾहिं वापसि ईंदासीं त अॼु जेका असांजी महिमान शख़्सियत आहे हुन सां पंहिंजी कराईंदासीं मुलाक़ात ज़बरदस्त ट्रेनर आहिनि नौजवान आहिनि नौजवाननि में काफ़ी जेको आहिनि सो इहे चइजे त रूह फोकिन था काफ़ी अहिड़ियूं शयूं सेखारनि था जो अॻिते हली करे उन्हनि खे पंहिंजी फील्ड में काफ़ी कमु अचनि थियूं सो उन्हनि जो ॾाढो ज़बरदस्त एक्सपीरियंस आहे हज़ारे माण्हुनि खे हींअर ताईं हू ट्रेन करे चुका आहिनि सो उन्हनि जो उहो तजुर्बो कीअं रहियो आहे नौजवाननि खे अॻिते कीअं अचणु खपे पंहिंजा स्किल कीअं वधाइणु खपनि सो इहे खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असीं उन्हनि खां पुछंदासीं मालूम कंदासीं पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन हाणे प्रोग्राम में जे महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे उन्हनि जूं जेतिरियूं तारीफ़ूं कयां उहे घटि आहिनि छो जो उहे पाण हिकु ट्रेनर आहिनि ऐं हुते ॻाल्हाए रही आहियां मूंखे थोरो सो डपु लॻी रहियो आहे मां तव्हां चई न रहियनि त ग़लति पई ॻाल्हाई छो जो उहे ख़ुदि ट्रेनर आहिनि उन्हनि TOTs कयूं आहिनि TOTs जे बारे में ॿुधाईंदी हलां त ट्रेनिंग थी वेंदी आहे ट्रेनर्स जी उहे बि हू जेके आहिनि उहे 100+ करे चुका आहिनि ऐं जेके नौजवाननि खे या डिफरेंट इदारनि खे या डिफरेंट माण्हुनि खे जेके ट्रेनिंग ॾेई चुका आहिनि उहे थाउज़ेंड्स में चई सघां थी त 1000 में ॾेई चुका आहिनि ऐं उन्हनि ॿारनि खे एजुकेट करे चुका आहिनि या ॿिया जेके बि माण्हू आहिनि जेके ट्रेनिंग्स में वञनि था उन्हनि खे एजुकेट करे चुका आहिनि ऐं इहो प्लेटफॉर्म उन्हनि खे किथां मिलियो उन्हनि ते बि गुफ़्तगू कंदासीं पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त इहो जेको प्लेटफॉर्म आहे ECI आहे हिकिड़ी कंपनी आहे जेका डिफरेंट प्रोग्राम्स कराईंदी आहे जेके अॼुकल्ह जे प्रोग्राम में हे आहिनि काफ़ी प्रोग्राम्स आहिनि ॿुधाए रहिया हुआ मूंखे पर आउं कुझु प्रोग्राम जे बारे में ॿुधाईंदी हलंदसि त हिकिड़ो जेको अज़मे नौजवान प्रोग्राम आहे उहो कराची में थी रहियो आहे उन्हनि खे लीड करे रहिया आहिनि ऐं उनखां अलावा जेके आहिनि पोवर्टी यूथ जेको सांगड़ ऐं पंहिंजे मिरपुर ख़ासि में थी रहियो आहे ऐं ॿिया बि मुख़्तलिफ़ आहिनि ऐं पाण जेके आहिनि उहे ECI में प्रोजेक्ट डायरेक्टर आहिनि काफ़ी ट्रेनिंग्स ॾेई चुका आहिनि सिंध में पाकिस्तान में ओवरऑल जेके आहिनि उहे ट्रेनिंग ॾेई चुका आहिनि तव्हां सम्झी विया हूंदा ऐं कंहिंजे बारे में ॻाल्हाए रही आहियां इफ़्तिख़ार अली मेमण जे बारे में अस्सलाम वालेकुम भली कार चऊं था तव्हांखे प्रोग्राम में थैंक यू सो मच जेकर तव्हां असांखे इनवाइट कयो वॾी महिरबानी तव्हांजी बेसिकली थोरो सो हिन में जेकॾहिं मां करेक्शन करणु चाहियां कुझु मिस्टेक थी आहे प्रोजेक्ट मैनेजर ऑफ सिंध प्रोजेक्ट डायरेक्टर और प्रोजेक्ट मैनेजर सिंध के तहां जेको जी ओवरऑल हां बेसिकली मां सिंध के जेको मूंखे तकरीबन ECI हिकिड़ी कंसल्टेंसी फर्म आहे इन सां मूंखे तकरीबन 10-11 सालनि जो टाइम थी चुको आहे ऐं जेका मुंहिंजो स्टार्टिंग जेका हुई इन में हिकिड़ी मतिलबु ईअं ई हुई त हिकिड़े दोस्त खे मूंखे चयो फलाणे हंधि हिकिड़ी कुझु ट्रेनिंग जी हिकिड़ी कंपनी आहे उन्हनि खे कुझु माण्हू खपनि था ऐं तूं वञी इंटरव्यू ॾेई आहे मतिलबु हिकिड़ो चइजे त न मुंहिंजो मूड हुयो न मुंहिंजो को हुयो दोस्त ॿिया बि उन्हनि जो हल ॾेई था अचूं खोड़ सारो उन्हनि मुख़्तलिफ़ मटीरियल खणी असांजे साम्हूं रखी छॾियो असांखे तव्हांखे सिर्फ़ु 2 मिंटनि 2 मिंटनि में मां का बि शइ ठाहे वठो असां 2 मिंटनि में हिन मां छा शइ तयारु थींदो तकड़ में जेका तयारु करे उन जी प्रेज़ेंटेशन बेसिकली उहे स्किल्स ॾिसण पिया अचनि असां प्रेज़ेंटेशन ॾिनीसीं स्टार्ट कयोसीं तकरीबन 1 महीने खां पोइ ट्रेनिंग स्टार्ट थी ट्रेनिंग में बि जेका स्टार्ट थी उहो प्राइमरी स्कूल में
कोटड़ी जे हिकिड़े प्राइमरी स्कूल में थी, छो जो उहो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो हिकिड़ो असां वटि उहे ट्रेनिंग्स हुयूं। मां तक़रीबन 7 ॾींहंनि जी हुन ट्रेनिंग में हुननि सां गॾु शामिल रहियो। मुंहिंजी पहिरीं जेका इनकम थी उहा 1200 रुपया आई। ओके 1200 रुपया इनकम हुई। उन खां पोइ मूंखे ॿी जेका ट्रेनिंग मिली उहा 3 महीननि खां पोइ मिली। सही अच्छा 3 महीननि खां पोइ जेको आहे मूंखे उहो 3000 पर डे जे हिसाब सां मिलियो। कमु थींदो रहियो माशाल्लाह, शयुनि में मज़ो ईंदो रहियो ऐं अॻिते वधंदा रहियासीं। ईअं कंदे कंदे तक़रीबन 10-11 सालनि जो टाइम ECI प्राइवेट लिमिटेड सां गॾु थी चुको आहे, जेको स्टार्ट असां एज़ अ एसोसिएट कयोसीं। किथे ईअं बि टाइम आयो त 500 पर डे ते बि असां कमु कयोसीं। ठीकु आहे, इहा ॻाल्हि करणु हिन लाइ ज़रूरी आहे त जेके दोस्त ॾिसी रहिया आहिनि या जेके नौजवान ॾिसी रहिया आहिनि, जिन खे इहो हूंदो आहे त शायदि इनिशियली जेको आहे हाई फाई जेके आहिनि पैसा मिली ईंदा आहिनि ऐं माण्हू जेको आहे ॾींहों ॾींहुं जेको आहे अमीर थींदो आहे, ॾींहुं हिकिड़ी सोची ईंदो आहे, राति जो ॿियो कोई थींदो आहे, इहो पॉसिबल न आहे। उनजे पुठियां काफ़ी एफर्ट्स आहिनि, काफ़ी सारी महिनतूं आहिनि, उन खां पोइ वञी जेको आहे माण्हू उन मक़ाम ते पुॼे थो। त ॻाल्हि करण जो ओवरऑल मक़सदु त इदारे सां जेको ही टाइम गुज़रियो आहे उहो हिकिड़ो मां चवंदो मुंहिंजी ज़िंदगी जो बहितरीनु वक़्तु आहे। उन जे पुठियां रीज़न इहा आहे त असांजो ख़ासि तौर ते इदारो जेको आहे जंहिंसां मां मुंसलिक आहियां, उन जी कोशिशि हूंदी आहे त ह्यूमन डेवलपमेंट ते कमु कयो वञे, कैपेसिटी बिल्ड कई वञे। मां जिन में पंहिंजी स्टार्टिंग कई, आई डोंट नो कि मूंखे कुझु शयुनि जी का इंफॉर्मेशन हुई आहे छा, या मूंखां कॾहिं ज़िंदगी में मां सोचियो हुजे त मां ट्रेनिंग्स जी शोबे में हलियो वेंदुसि, या मां मुख़्तलिफ़ प्रोफेशनल्स खे या मुख़्तलिफ़ स्टूडेंट्स खे मुख़्तलिफ़ जो हुते मुख़्तलिफ़ मौज़ूआत ते ॻाल्हि कंदुसि। लेकिन उहा कैपेसिटी उन इदारे जी तरफ़ां ECI जी तरफ़ां उहा डेवलप कई वई। उन खां करण खां पोइ अल्हम्दुलिल्लाह हिकु डिस्ट्रिक्ट खां पोइ सिंध खां पोइ पूरे पाकिस्तान जी तरफ़ मूव थियासीं। सो अलाह जा वॾा करम आहिनि त ईअं 10,000 प्लस जेको आहे स्टूडेंट्स आहिनि, जिन खे मां मुख़्तलिफ़ शोबनि ते मुख़्तलिफ़ जॻहनि ते ट्रेनिंग कराई आहे, जंहिंजो ख़ासि तौर ते जंहिं ते मां ॻाल्हि करणु चाहींदुसि एंटरप्राइज डेवलपमेंट जेको आहे हिकिड़ो ख़ासि मौज़ू रहियो जंहिं ते ख़ासि जेको असां कमु कयोसीं। इन खां अलावा फाइनेंशियल लिटरेसी आहे, फाइनेंशियल मैनेजमेंट आहे, यूथ जी कैपेसिटी आहे, सॉफ्ट स्किल्स ते कमु कयोसीं। काफ़ी सारा मौज़ूआत आहिनि। केॾी महिल वेहणंदो आहियां त मूंखे पाण खे यादि न रहंदो आहे त मां कहिड़ी ट्रेनिंग किथे कराई, कहिड़े इदारे सां कराई। सो हिकिड़ी इन शॉर्ट चइजे त हिकु लॉन्ग जर्नी आहे जेका अल्हम्दुलिल्लाह हींअर ताईं हली रही आहे। लेकिन उन जे पुठियां एफर्ट्स तमामु घणियूं आहिनि, तमामु घणी महिनतूं आहिनि। मूंखे यादि आहे त ठटा खां अॻियां सिजावल में मुंहिंजी ट्रेनिंग्स हूंदी हुयूं, मूंखे कम्यूनिटी में वञिणो पवंदो। त हुन में छा थींदो हुयो त मां सुबुह जो 8 बजे या 7:30 बजे असां निकिरंदा हुआसीं बाइक्स ते निकिरंदा हुआसीं ऐं 120 किलोमीटर परे ॻोठ हूंदा उते वेंदा हुआसीं, ट्रेनिंग कराईंदा हुआसीं। उते ई राति जो स्टे थींदो, ॿाहिरि असांखे खट रखी ॾींदा, उते असां टीम सां गॾु जेको आहे उते सुम्हंदा हुआसीं, वरी सुबुह जो हुनखे ट्रेनिंग्स कराए मोटंदा हुआसीं। अच्छा, इहे सभु ॻाल्हियूं करण जो सिर्फ़ु पुठियां जेको मक़सदु आहे उहो सिर्फ़ु इहो ई छो करिणो आहे त हीअ जेका एतिरी वॾी जेका स्ट्रगल हुई, इनखे सिखण लाइ काफ़ी सारा चैलेंजिस भी हुया जेके वक्तन ब वक्तन फेस कयासीं, ॾिठोसीं, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलियासीं, मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में मालूमात थी ऐं उन एफर्ट्स खे वठंदे वठंदे आहिस्ता 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 जॾहिं मां सोचींदो हुउसि जेका 10-11 साल पहिरीं जेकॾहिं मां पंहिंजी ॻाल्हि कयां त जिन ऑर्गेनाइज़ेशन्स वटि असां वियासीं त उहे शायदि हुन टाइम ते रखण लाइ तयारु न हुया। अॼु अल्हम्दुलिल्लाह उन्हनि इदारनि सां गॾु उन्हनि सां उन्हनि जे माशाल्लाह जेके उहिदेदार आहिनि उन्हनि सां गॾु वेही करे अॼु वेहूं था। त इहा ॻाल्हि करण जो मक़सदु सिर्फ़ु इहा ई आहे त जेके इंसान जी जेका महिनत आहे या जेको कमु आहे नेक नियती सां, हिकिड़ो हूंदो आहे ख़ाली कमु करणु, ॿियो हूंदो आहे त नेक नियती सां कमु करणु जंहिं मां तव्हांखे आउटकम्स मिलनि, उहो करणु तमामु ज़रूरी हूंदो आहे। ईअं त कमु त सभु को करे रहियो आहे, हर को माण्हू पंहिंजे हिसाब सां करे रहियो आहे। असांजा अक्सर वॾा ॻाल्हि कंदा आहिनि, हिकिड़ी हूंदी आहे महिनत ऐं हिन में हिकु नुक़्ते जो फ़र्क़ु हूंदो आहे, हिकिड़ी ॿी हूंदी आहे मोहबत। सिर्फ़ु हिकु नुक़्ते जे फ़र्क़ु जे पुठियां जेको माण्हू महिनत मोहबत सां कंदो आहे उहा उनखे जेको उहा मुशक़त कान लॻंदी आहे। जेको इंसानु ख़ाली सिर्फ़ु महिनत खे वठी करे हलंदो आहे, हिन में मोहबत न हूंदी आहे त उहो कमु हुनजे लाइ भार थी ईंदो आहे, वज़न थी ईंदो आहे, हुन लाइ ॾुखियाई थी ईंदी आहे। सो अल्हम्दुलिल्लाह मां चवंदुसि त असांखे पंहिंजे कम सां मोहबत आहे ऐं मोहबत खां मथे जेकॾहिं अञा ॻाल्हि करणु चाहींदुसि त उहो इश्क़ आहे पंहिंजे कम सां। उन कम कॾहिं इहो न सोचींदा आहियूं या कॾहिं इहो सोचण जो मौक़ो न मिलियो आहे त हीउ करण सां हीअं थी वेंदो या सुभाणे माण्हू मुंहिंजे नाले हीअं चवंदा। हर कम खे स्टार्ट करण खां पहिरीं मां हमेशह इहो ई सोचींदो आहियां त इहो कमु मुंहिंजे लाइ मां ज़ीरो खां थो स्टार्ट कयां। छो जो
जेकॾहिं मां चवां थो त 1000 ट्रेनिंग्स जी मां ॻाल्हि कई आहे, मां हिकिड़ी ट्रेनिंग 100 दफ़ा बि कराई आहे न, त जॾहिं बि मां ॿियो दफ़ो उहा ट्रेनिंग कराइण वेंदो आहियां त उनखे मूंखे बार बार उनखे ॾिसणो पवंदो आहे, उनखे चेक करिणो पवंदो आहे, उनजी मैथोलॉजीस खे वरी ॿीहर कराइणो पवंदो आहे, रिवाइज़ करिणो पवंदो आहे, ऐं उन खां पोइ वञी मां उहा ट्रेनिंग्स कराई रिपीटेशन बि जी रिपीटेशन बि न थिए। इते ई जेकॾहिं अव्हां खां सम्झणु चाहियां थाउज़ेंड्स अव्हां ॿुधायो पिया ट्रेनिंग कयूं त समाज ते ज़ाहिर आहे सुठी कहिड़ी नज़र हूंदी आम माण्हुनि ॻोठनि खां वठी शहरनि ताईं सॼे मुल्क ते असांजी माण्हुनि में सिखण जी केतिरी दिलचस्पी आहे ऐं जेका मोहबत ऐं महिनत वारी ॻाल्हि था कयो त असांजा माण्हू छा सिखण जे लाइ बि मोहबत कनि था या महिनत कंदा बसि असांखे सिखणो आहे? हिन में तव्हां सवाल तव्हांखे ॾाढो लॉजिकल रखियो आहे, छो जो मां मोस्टली मुंहिंजो जेको एक्सपीरियंस चए थो माण्हुनि में महिनत जो जज़्बो त तमामु घणो आहे, लेकिन मोहबत वारो जज़्बो घटि आहे। ठीकु आहे, मुस्तक़िल मिज़ाजी तमामु ज़रूरी आहे। हाणे असांजो नौजवान हुजे चाहे असांजो प्रोफेशनल जेको बि ॾिसी रहियो आहे उन सां ॻाल्हि करणु चाहींदुसि त मुस्तक़िल मिज़ाजी हुअणु ज़रूरी आहे। 3 महीना हिकिड़ी जॻह ते, 2 महीना ॿियो, वरी 4 महीना ॿियो, वरी साल ॿिए हंधि, त कॾहिं बि उन तरीक़े सां उहा जेका चइजे न मोहबत में बि टाइम लॻंदो आहे। तव्हां हिकिड़े कम में तव्हां अञा एंटर थिया आहियो त उहा मूंखे तमामु घटि ॾिसण में आई आहे, ऐं सभ खां वॾो जेको रीज़न आहे न जेको मूंखे जेको मां सम्झां थो पर्सनली उहा मुस्तक़िल मिज़ाजी जो इशू आहे। ऐं ॿियो हिकिड़ो मुख़्तलिफ़ दौरनि में असां ज़ाहिर आहे हिकिड़ी त स्वीपिंग स्टेटमेंट्स कंहिंखे बि न ॾियणु खपनि, पर जेके डिक्टेटर आया स्पेशली परवेज़ मुशर्रफ ॿिया चवंदा आहिनि त सिंधी माण्हू जेके आहिनि न उन्हनि में टैलेंट न आहे, सुस्त आहिनि, ॿाहिरि कोन था निकिरनि, इहो असां लाइ चयो वेंदो आहे। तव्हांखे अहिड़ो एक्सपीरियंस आहे त अव्हां कीअं ॾिठो टैलेंट जे हवाले सां? हिकिड़ी मां टू बी वेरी ऑनेस्ट हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त टैलेंट तमामु घणो मौजूदु आहे। यकीन कयो मां जेको आहे थर पार्कर जी तरफ़, सांगड़, मीरपुर ख़ासि इन्हनि एरियाज़ में वेंदो आहियां न, जेका टैलेंट उन नौजवाननि में या उतां जे माण्हुनि में मूंखे ॾिसण में ईंदो आहे न, मां चवंदो आहियां त कराची जो जेकॾहिं असां हिकिड़ो प्रोजेक्ट कयूं था त हुन में असांखे शायदि 6 महीना उन्हनि खे डेवलप करण में लॻनि था न, उते उन्हनि खे असांखे रुॻो महीनो लॻे थो त हू माशाल्लाह उन पोज़ीशन्स ते अची था वञनि। लेकिन इशू छा आहे? अपॉर्चुनिटीज़ न आहिनि। अपॉर्चुनिटीज़ उन तरीक़े सां क्रिएट न पई थियूं थियनि जंहिं ताईं हू रसाई करे सघनि, जंहिं ताईं हू पुॼी सघनि। हिन महिल मुख़्तलिफ़ डोनर्स हिन शइ ते कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें जॉब प्लेसमेंट ते कमु थी रहियो आहे, उन्हनि जा मुख़्तलिफ़ लिंकेजिस डेवलप कया पिया वञनि। सो टैलेंट मौजूदु आहे, बिल्कुलु उतां जो नौजवान मौजूदु आहे। हितां जे मां सम्झां थो त वॾनि शहरनि खां वधीक हिकिड़ो चइजे न जज़्बे वारो नौजवान आहे या जज़्बे वारा माण्हू उते वेठा आहिनि। लेकिन मेन शइ इहा आहे त उन तरह जूं अपॉर्चुनिटीज़ जेके हुननि खे लर्निंग में कमु अचनि, जेके सिखण में उन्हनि खे फ़ाइदो ॾेई सघनि, उनजी घटिताई आहे। उनजे करे थोरा पुठिते रहिजी था वञनि। लेकिन उन जे लाइ मां अक्सर पंहिंजे दोस्तनि खे जेके आहिनि मूंसां गॾु जेके लिंक में रहंदा आहिनि, मां उन्हनि खे अक्सर चवंदो आहियां यार कराची ज़रूरु अचो, थोरो टाइम बि गुज़ारियो, लेकिन कराची जो एक्सपोजर ज़रूरु खणो। हिते तव्हांखे उहे लर्निंग अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं जिन में तव्हां हितां थी करे होॾे वेंदव न, तव्हां चवंदो त वाक़ई हे त बिल्कुलु इंटायरली डिफरेंट वर्क पियो थो थिए कराची जी तरफ़। सो हुननि नौजवाननि खे ख़ासि तौर ते मां इहो चवंदुसि भई थोरो टाइम बि अचो, लेकिन अचो ज़रूरु। हिन शइ खां न घबरायो त ट्रेवल वथे आहे, साईं वॾो सफ़र करिणो थो पए, एरियाज़ परते आहिनि, हिन शइ खां घबराइण जी ज़रूरत न आहे। एक्चुअल एक्सपोजर जेको मिले थो न उहो तव्हांखे हिननि वॾनि शहरनि मां मिले थो, उहो त अचिणो पवंदो, इहो थोरो करिणो पवंदो। बाक़ी इहो आहे त माशाल्लाह काफ़ी जेको आहे हुननि वटि सलाहियतूं एॾियूं स्किल्स मौजूदु आहिनि जिन खे उहे अञा ग्रूम कनि, जेकॾहिं हुन ते कमु कंदा रहनि त काफ़ी हिकिड़े सुठे स्टेज ते पुॼी सघनि था। ब्रेक ते वेंदासीं ऐं इफ़्तिख़ार मोहन साहिब सां अञा असां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। ऐं जीअं साईं बि ॿुधाइनि पिया त स्टार्टिंग डेज़ में उन्हनि खे तमामु घटि हिकिड़ा पैसा मिलंदा त असां वटि अॼु बि अलमियो वॾो इहो आहे त असीं ॾिसंदा आहियूं त भई उहा अव्हांजी पहिरीं विख हूंदी आहे, अव्हांखे एतिरो एक्सपीरियंस बि न हूंदो आहे। उन दौर में जेकॾहिं अव्हांखे मिलनि था ईअं सम्झो त उहो पहिरियों ॾाको आहे। ऐं आउं बि पंहिंजनि इंटरव्यूज़ में अक्सर इहो ॿुधाईंदो आहियां त 2003 में जॾहिं मूं जर्नलिज़म जी शुरूआति कई त 1500 रुपया मूंखे मिलिया पहिरें महीने ते, ॿिए महीने खां 2500 थी, पोइ 3500, पोइ 4500 ई माशाल्लाह। ठीकु आहे। सो हाणे त जेतिरी आहे तो टैक्स वैक्स कटिबो आहे त हुननि खे ख़बर आहे। सो आउं ॿुधाईंदो इन करे आहियां आउं बि त भई जेकॾहिं उहे 1500 रुपयनि खां जेकॾहिं आउं शुरू न कयां त मे बि आउं अॼु हिते न हुजां हा। सो असांजे नौजवान खे इहो ज़रूरु सोचणु खपे त कॾहिं बि वॾो जंप न हणिबो आहे। ज़ाहिर तव्हां जेका बि अव्हां में स्किल जेको हूंदो न अॻिते हली ज़रूरु अव्हांजो नालो बि थींदो, नालो थियो ज़ाहिर पैसो बि ईंदो। सो शुरूआति करणु खपे किथां खां बि, पहिरियों क़दम जेको हूंदो आहे उहो ॾाढो इंपॉर्टेंट हूंदो आहे। ब्रेक वठूं था, वापसि ईंदासीं, ॻाल्हाइण वारा त ॿिया आहिनि, असांखे मिड़ई करे मौक़ो मिली थो वञे। सो असांजो कमु अॼु हूंदो सवाल करणु ऐं इफ़्तिख़ार साहिब खां वधीक असां सम्झंदासीं, पर ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहजो।
वेलकम बैक नाज़रीन। असां वटि इफ्तिखार अली मेमण मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जी आऊं जी डेज़िग्नेशन पहिरीं थोरी थी वई हुई, उहो ॿुधाईंदी हलां त प्रोजेक्ट मैनेजर आहिनि सिंध जा ECI जी तरफ़ खां ऐं हज़ारे ट्रेनिंग्स कराए चुका आहिनि, उन्हनि सां ई गुफ़्तगू हली रही हुई। सर असांखे इहो ॿुधाइजो त तव्हां हींअर जेको आहे हाल फ़िलहाल कहिड़े प्रोजेक्ट्स ते कमु करे रहिया आहियो? बेसिकली हिन वक़्तु असां वटि जेके प्रोजेक्ट्स हली रहिया आहिनि हिकिड़ो त असां त यूथ कैपेसिटी बिल्डिंग प्रोग्राम आहे हस्बैंड नौजवान सां उनखे ॾिसी रहिया आहियूं। इन सां अलावा जेको आहे सांगड़ ऐं मीरपुर ख़ासि में कुझु ट्रेनिंग्स आहिनि, पावर टू यूथ जे नाले सां प्रोजेक्ट आहे, उनजी ट्रेनिंग्स खे ॾिसी रहिया आहियूं। इन खां अलावा हिकिड़ो BSR इंटरनेशनल इदारो आहे जंहिंजो जेको आहे मुख़्तलिफ़ कंपनीज़ में जेको आहे ऑनलाइन फाइनेंशियल लिटरेसी ते ट्रेनिंग्स हली रहियूं आहिनि, उनखे ॾिसी रहियो आहियां। इन सां गॾोगॾु जेको आहे लाड़काना कंबर शहदाद कोट में कुझु ट्रेनिंग्स आहिनि जेके नॉन फॉर्मल एजुकेशन एडल्ट लिटरेसी ते हली रहियूं आहिनि, उन ट्रेनिंग्स खे ॾिसी रहिया आहियूं। त अलहमदुलिल्लाह 4-5 हिन दफ़े प्रोजेक्ट्स आहिनि जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिते सिंध में जेके इम्प्लीमेंट थिया आहिनि उनखे ॾिसी रहिया आहियूं। सर बीइंग ए TOT ऐं बीइंग ए गुड ट्रेनर, हिकिड़े ट्रेनर में कहिड़ियूं क्वालिटीज़ हुजणु खपनि? सभ खां पहिरीं मां हुनखे चवंदो आहियां त ट्रेनर मोस्टली माण्हू सोचींदा आहिनि त सिर्फ़ु कम्युनिकेशन सां ई हिकिड़ो सुठो ट्रेनर थी सघे थो। उन में काफ़ी सारियूं शयूं आहिनि। हिकिड़ो त इहो हुजे त एक्सेप्टेंस हुजेसि, ठीकु आहे, एक्सेप्टेंस सां सभ खां वॾी ॻाल्हि हिन लाइ थो चए जेकॾहिं कंहिंखे ट्रेनर थियणो आहे, छो जो माण्हू स्पीकर खे बि ट्रेनर था काउंट कनि, फैसिलिटेटर खे बि ट्रेनर काउंट था कनि, सभु खे हुन में ट्रेनर जी काउंटिंग शुरू थी आहे, लेकिन ईअं न आहे, हुन में वॾो डिफरेंस आहे, वॾो फ़र्क़ु आहे शइ में। त एक्सेप्टेंस हुजे। ॿियो हुनजो जेको हुजे हिकिड़ो चइजे न सिखण वारी जेका सलाहियत उहा हर वक़्तु हुन में मौजूदु हुजे ताकी नए आइडियाज़ खे नए तरीक़े सां हुन करे सघे। ऐं ॿियो हिकिड़ो हुन चवंदा क्रिएटिविटी हुअणु तमामु ज़रूरी आहे, छो जो हाणे उहो टाइम वियो हलियो जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़े मां त मोस्टली हिन ॻाल्हि खे शइ खे मतिलबु चवंदो आहियां त उहो PPTs ॾेखारे या हुन शयुनि खे ॾेखारण वारो टाइम ख़तमु थी चुको आहे। हाणे नवां मेथड्स अची विया आहिनि, नई मैथोलॉजीज़ अची चुकियूं आहिनि जेके ट्रेनिंग्स जी तव्हांजी जेको क्वालिटी खे जेको आहे इनहांस कनि थियूं। हिकिड़ो ट्रेनर हूंदो आहे जेको ख़ाली साम्हूं जेको बीह करे ट्रेनिंग कराईंदो आहे, असां चवंदा आहियूं हिकिड़ो उहो ट्रेनर हूंदो आहे जेको सॼे ट्रेनिंग हॉल जो ट्रेनर हूंदो आहे, जंहिंमें उहो सॼे ट्रेनिंग हॉल जी डेकोरेशन वग़ैरह हुनखे खणी हलंदो आहे। हिकिड़ो उहो ट्रेनर हूंदो आहे जेके सभिनी पार्टिसिपेंट्स खे पाण सां गॾु खणी हलंदो आहे। त इन तरह जूं क्वालिटीज़ जॾहिं हुन में मौजूदु हूंदियूं आहिनि त तॾहिं वञी हिकु सुठी ट्रेनिंग ईंदी आहे। अच्छा, ट्रेनर में हिकिड़ी ॿी शइ जी जेका मां ख़ासि शइ जो चवंदो आहियां त उहो लाज़मी हुअणु घुरिजे। ख़ाली ॻाल्हाइण सां ट्रेनिंग कान थींदी आहे। ट्रेनिंग में जेके ऑब्जेक्टिव्स वठी आया हो ईच सेशन, उन सेशन जो उहो ऑब्जेक्टिव निकिरणु, उहो आउटकम अचणु। अक्सर असांजा सर सलीम जहांगीर साहब असांजा मैनेजिंग डायरेक्टर साहब आहिनि, उहो अक्सर ॻाल्हि कंदा आहिनि त जेसीं ताईं इनपुट प्रॉपर न वेंदो तेसीं ताईं प्रॉपर आउटपुट नथो अची सघे। हाणे जेकॾहिं हुतां ट्रेनर बि इनपुट प्रॉपर न ॾिनो त इहो ॻाल्हि विसारे छॾे त हुनखे आउटपुट प्रॉपर ईंदो। ट्रेनर ट्रेनिंग त कराए थो, लेकिन ट्रेनिंग सां गॾोगॾु हुनखे मोटिवेट करणु, हुन माण्हूअ खे, उहो चाहे उहो प्रोफेशनल आहे, चाहे उहो यूथ वारो आहे, को बि नौजवान आहे, को बि साथी मौजूदु आहे, चाहे उहो कम्युनिटी मां आयो हुजे, ट्रेनिंग थी लेकिन उहो मोटिवेट न थी वियो त इट मीन्स त असां जेको रिज़ल्ट्स त कोन मिलियो। असां चवंदा आहियूं त जेकॾहिं 1000+ माण्हू आहिनि, उन 1000+ माण्हुनि मां जेकॾहिं 2 माण्हुनि जी ज़िंदगी तब्दील थी वञे हिकु पॉज़िटिव सोच सां, इट मीन्स तव्हां पंहिंजो कमु पूरो करे वरितो। जेकॾहिं को ट्रेनर इहो चए त 30 माण्हू वेठल आहिनि, मां 30 माण्हुनि खे जेको आहे तव्हां कढंदुसि त ऐं हू वञी अलॻि लाइफ गुज़ारींदा, पॉसिबल ॻाल्हि आहे, या सभु खां वॾो कूड़ हूंदो, या सभु खां वॾी ठगी हूंदी, सिधी ॻाल्हि आहे। असां चवंदा आहियूं भई सभ खां पहिरीं नॉलेज आहे, पोइ स्किल्स आहे, पोइ एटीट्यूड आहे, ठीकु आहे। नॉलेज ईंदी त उन ते कमु थींदो त उहे स्किल्स थींदियूं, स्किल्स ते जेकॾहिं मोस्टली कमु कंदो रहंदो त उहा शइ हुनजी एटीट्यूड में अची वेंदी, हुन जे रवैये में अची वेंदी। त का बि ट्रेनिंग आहे, कंहिं बि शइ जो तव्हां मौज़ू ते कमु कयो था, त जेकॾहिं हुनजे एटीट्यूड में तब्दीली न आई, इट मीन्स तव्हांजी नॉलेज ऐं तव्हांजी स्किल्स इशू आहे, ठीकु आहे न। त उन तरह सां तॾहिं वञी हिकिड़ी पॉज़िटिविटी उहो शइ सां शामिलु थी सघनि थियूं। अच्छा, अवां त माण्हुनि खे ट्रेनिंग ॾियो पिया, सोसाइटीज़ में वञी करे प्रोफेशनल्स खे ॿियो उन्हनि मंझां कॾहिं ईअं थियो जो अव्हांखे नो डाउट घणो कुझु सिखण जे लाइ मिलंदो हूंदो, कंहिं माण्हू अव्हांखे लाजवाब करे छॾियो हुजे, लॻे हुजे त यार मां सम्झां थो त अहिड़ा हज़ारे दोस्त मिलनि, हज़ारे असांजी अहिड़ियूं भेणूं मिलंदियूं आहिनि जिन जा वर्ड्स जेके आहिनि या जुमिला जेके आहिनि उहे असां यादि रहिजी ईंदा आहिनि। त हिन त माना सोचण जो ज़ावियो ई तब्दील करे छॾियो असांजो। कंहिं बि मौज़ू ते वियासीं त अहिड़ा कोर्स ऐं कम्युनिटी जा ख़ासि तौर कम्युनिटी जे माण्हू मां जेके एक्सपीरियंस माण्हू हूंदा आहिनि, उहे कुझु लफ़्ज़ अहिड़ा इस्तेमालु करे वेंदा आहिनि जेके असांखे ज़िंदगी भर यादि रहंदा ऐं यकीन उहो लाजवाब ई करे छॾींदा आहिनि। त चाहे उहो कंहिं बि मौज़ू ते असांजी हुजे, कंहिं बि असांजी टेक्निकल हुन ते हुजे, लेकिन उन्हनि मां अक्सर चवंदो आहियां त उहो सुठो ट्रेनर या उहो सुठो तरबियतकार कॾहिं बि नथो थी सघे
जेकॾहिं हू पंहिंजनि माण्हुनि मां नथो सिखे सिखे नथो। ठीकु सही। आहे। असां वटि सभ खां वॾो मसइलो इहो आहे त असां वटि जेको फ्लोर ते बीह रहियो न उहो सम्झंदो आहे त आहियां ई मां, ठीकु आहे, आहियां ई मां, त पोइ उन खां पोइ छा आहे, उहे चवंदा आहिनि न 4 ॾींहं हलंदो, 8 ॾींहं हलंदो, 10 ॾींहं हलंदो, शायदि 2-3 साल बि हले, लेकिन उन रफ़्तार सां उहो अॻिते न वठी वेंदो उन शइ खे, छो जो उहे चवंदा आहिनि न जॾहिं मैं शुरू थी वञे या मां, असां न मां जॾहिं शुरू थी वञे बसि उन खां पोइ कमु स्टॉप थी थो वञे, फुल स्टॉप लॻी फुल स्टॉप थो वञे। कॉन्फिडेंस हुअणु ज़रूरी आहे, ओवर कॉन्फिडेंट थियण जी का ज़रूरत कान्हे का। छो जो मां अक्सर हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त मूंखे वॾो डपु लॻंदो आहे, यकीन कयो, जेॾीमहिल माण्हू तारीफ़ कंदा आहिनि मुंहिंजी, बाय गॉड मां माना हिते वेही साम्हूं थो ॻाल्हि कयां, मुंहिंजी ओॾीमहिल दिलि तेज़ धड़कणु शुरू कंदी आहे। मां सोचींदो आहियां त मां अहिड़ो छा कयो जो हीअ मुंहिंजी तारीफ़ करे हो, या अल्लाह मुंहिंजे दिलि में उहो ख़ौफ़ पैदा कजां त किथे मां ईअं न सोचां त आहियां ई मां, या मूंखां सवाइ का शइ ई कान थींदी। सही। सो वरी मां हर वक़्तु उन टाइम ते मां पंहिंजो उन ज़ीरो वारे टाइम ते हलियो वेंदो आहियां, त जॾहिं मां पंहिंजो कैरियर स्टार्ट कयो एज़ अ ट्रेनर, मां वरी उते हलियो वेंदो आहियां। पोइ त मां सोचींदो आहियां न, तव्हां एफर्ट्स कई, तव्हांखे स्ट्रगल करणी पई, तव्हांखे महिनत करणी पई, ऐं बग़ैर महिनत का शइ नथी थी सघे, त उन पुराणे टाइम ते चयो न क्रिएटिव हुजणु ज़रूरी आहे, त उहो ई सम्झणु चाहींदुसि हिकिड़े सुठे ट्रेनर जे लाइ त मुशाहिदो त पंहिंजी जॻह ते मैटर करे थो, मुतालो केॾो इंपॉर्टेंट हूंदो आहे, मां पढ़ो केतिरो था, ऐं लाॻियल फील्ड सां या जनरल नॉलेज या ॿियो चओ त उहो केतिरो माना थो रखे, मुशाहिदो मुतालो ॿई। असां चवंदा आहियूं हिकिड़ो उहो ट्रेनर हूंदो आहे जेको कॉपी कैट, कॉपी कई हुनखे ॾिठो हुन करे छॾियो। हिकिड़ो उहो ट्रेनर हूंदो आहे जेको सिखियो पर वक़्ति सॼी शइ उहा ॻाल्हि करे छॾी हुनजे साम्हूं। तमामु घणो ज़रूरी आहे त तव्हांजा लोकल एग्ज़ाम्पल्स ऐं तव्हांजी सुठी ख़ासी ग्रिप तॾहिं थी सघे थी जंहिंमहिल तव्हां उनखे पढ़ियो हुजे, उनखे सम्झियो हुजे। ख़ाली उहे 4 पेजिस पढ़ण सां सेशन या उहा शइ कॾहिं नथी थी सघे। उन सेशन जे बारे में ओवरऑल मालूमात 4 पेजिस में टोटल इंफॉर्मेशन नथी अची सघे, तव्हां वटि तव्हां उनखे सर्च करे सघो था गूगल जे ज़रिए, तव्हां बुक्स पढ़ी सघो था, तव्हां उन स्पेशली मां चवंदो आहियां त मेंटोर्स जेके आहिनि, चवंदा आहिनि त बग़ैर उस्ताद जे जेको आहे उहा शइ नथी थी सघे। मां चवंदो आहियां त जेकॾहिं मां अॼु माण्हू मूंखे सुञाणनि था या 4 माण्हू मुंहिंजो नालो वठनि था, या त उनजे पुठियां मुंहिंजे उस्तादनि जो वॾो हथु आहे। ख़ासि तौर ते मां ज़िक्र करणु चाहींदुसि त उस्ताद असांजो आहे बख़्तियार अहमद साहिबु, ऐं असांजो मैनेजिंग डायरेक्टर सर सलीम जहांगीर साहिबु। हिननि असांखे इन तरीक़े सां तरबियत ॾिनी आहे त नंढी खां नंढी शइ खां वठी वॾी जे वॾी शइ ताईं असांखे आसान लफ़्ज़नि में ऐं तरीक़े सां सेखारी आहे। हमेशह ॻाल्हि इहा ई ईंदी आहे त अदब आहे त इल्मु ईंदो, अदब नाहे त तव्हां हिन शइ खे विसारे छॾियो त इल्म जी का दरी बि खुलण वारी आहे। पहिरीं अदब आहे, शर्त आहे। अक्सर सर सलीम जहांगीर साहिबु असांखे ॻाल्हि कंदा आहिनि न त शर्त आहे सिखण लाइ त अदब हुजे, अदब न आहे उन खां पोइ सिखणु बंदि आहे। त उहे दोस्त जेकॾहिं कंहिं बि शइ ते मौज़ू ते वञनि था ऐं जेकॾहिं बग़ैर उनजी वञनि था, उन 4 पेजिस खे ॾिसी वञनि था, सॉरी टू से, पोइ उहो न थिए त बहितर आहे, छो जो पोइ आउटपुट उहो नथो अची सघे। बिल्कुलु सर, तव्हांजो वर्स्ट एक्सपीरियंस कहिड़ो आहे? मतिलबु हेतिरे जॻहियुनि ते ट्रेनिंग्स ॾेई चुका आहियो। हाणे इहो एॾो चलो मां हुन शहर जो नालो नथो वठां, हुनजो वर्स्ट एक्सपीरियंस आहे माना मुंहिंजो जेको रहियो आहे न, उहो मां चवंदुसि हिकिड़े शहर में 14 ॾींहंनि जी असांजी TOT हुजे। उन 14 ॾींहंनि जी TOT में मतिलबु ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स, असांजी कम्युनिटी मां ई ट्रेनर्स डेवलप करणा। हाणे उते न ट्रेनिंग हॉल, न रहाइश जेको प्रॉपर वे, जुलाई जी गर्मियूं हुजनि, ऐं सॼो आसपास सामुंडी इलाइक़ो, जिते हाणे हिते तव्हांखे ट्रेनिंग कराइणी आहे, ट्रेनिंग कराइणी आहे त वञूं था। यकीन कयो उहे 14 ॾींहं जेके असां गुज़ारियासीं जुलाई जा, हिकिड़ो ट्रेनिंग हॉल हूंदो, पार्टिसिपेंट्स बि हुन में ई सुम्हंदा, असांजूं ॿाहिरि खटूं रखजंदियूं हुयूं, वॉशरूम असांजो जेको तक़रीबन 1 खनि किलोमीटर परे हूंदो हुयो, ऐं जेकॾहिं मंझंदि जो ब्रेक ईंदो त गाॾीअ जे भरिसां जेका थोरी छांव थींदी, उनजे हेठि भरिसां टायरनि जे भरिसां वेही रहंदासीं त थोरी छांव लॻे, छो जो ॿियो को हुते ऑप्शन हुयो कोन, स्ट्रिक्ट कम्युनिटी हुई, स्पेसिस कोन हुया अवेलेबल इन तरह सां। सो मां जेॾीमहिल बि जेकॾहिं पंहिंजे एतिरे ओवरऑल टाइम में कंदो आहियां त मां चवंदो आहियां उहो वर्स्ट एक्सपीरियंस हो। वरी उन खां पोइ जिते ट्रेनिंग तव्हां करायो उते सिंपल हिकिड़ो ई वॉशरूम हुजे जंहिंखे 28 माण्हू यूज़ करे रहिया हुजनि। अच्छा, वरी उन खां अलावा लाइट जो मतिलबु कान्हे का, तव्हां इलेक्ट्रिसिटी बि कान्हे का, उन खां अलावा डेंभू माखी सभु चौधारी तव्हांजे हुन ट्रेनिंग में गुज़रनि था। वर्स्ट मां चवंदो आहियां तमामु बदतरीन जेको एक्सपीरियंस रहियो उहो उन रहियो। लेकिन 14 ॾींहं जुड़ी रहियासीं ऐं यकीन कयो तव्हां रिज़ल्ट असांखे ॾाढा सुठा मिलिया। उनजी वजह इहा आई त
त उहा जेका मां तव्हां सां थोरी देरि पहिरीं ॻाल्हि कई त कम सां मुहबत हुई, महिनत पंहिंजी जॻह ते, लेकिन पंहिंजे कम सां हुयो त कमु पूरो करिणो आहे ऐं उहो टास्क उन ई तरीक़े सां खणी अचिणो आहे जेका असां कराईंदा आहियूं। सो अलहमदुलिल्लाह हुन में जेको आहे उहो असां अचीव करे सघियासीं, लेकिन उहो जेको स्टे रहणु उहो एक्सपीरियंस ॾाढो मस्तु रहियो। सर ECI खे जॉइन कीअं था करे सघनि, जेके नौजवान खे ॾिसी रहिया आहिनि हींअर त उहे ECI खे जॉइन करणु चाहिनि त उहे कीअं था करे सघनि? ECI खे जॉइन करणु तमामु आसान तरीक़ेकार आहे। असांजे सोशल मीडिया ते एम्पावरमेंट थ्रू क्रिएटिव इंटीग्रेशन जे नाले सां पेज आहे, उनखे फॉलो कनि, उन ते जेको अचनि ऐं उन में जेको आहे कंहिं बि जेको असांखे जेको मैसेज करे छॾनि, असांजी टीम जेको आहे उन सां राब्ते में ईंदी। काफ़ी सारा साथी मूंखे सुञाणनि था, मूंसां डायरेक्टली राब्तो कनि, छो जो टाइम टू टाइम असां जेको आहे मुख़्तलिफ़ प्रोफेशनल्स आंदा आहिनि पाण सां गॾु, असां यूथ जा डिफरेंट प्रोफेशनल्स पाण सां गॾु खया आहिनि। असां हाणे मुख़्तलिफ़ थीमेटिक एरिया वाइज़ जेको आहे दोस्त जेको आहे जेके ट्रेनर्स थियणु चाहिनि था या जेके जिन वटि एक्सपीरियंस आहे, प्रोफेशनल्स जो असां जेको पूल अलॻि कयो आहे, यूथ जो पूल अलॻि कयो आहे, ऐं टाइम टू टाइम इन शइ ते कमु थी रहियो आहे। तमामु आसान आहे, असांजे जेको हुन ते पेज ते अची वञनि, असां सां डायरेक्टली कनेक्ट कनि, उहो मूंसां जेकॾहिं सिंध जा हूंदा त उनखे डायरेक्टली मूंसां कनेक्ट करे छॾींदा, असां हुननि खे जेको पाण सां गॾु कंदासीं। लेकिन सब्र, तहमुल, थोरो इंतज़ार करिणो पवंदो आहे, ठीकु आहे न। बर वक़्तु ईअं नथो थी सघे त अॼु अप्लाई कनि त सुभाणे जेको उन्हनि खे चांस अची वञे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे खोड़ सारियूं शयूं आहिनि उन्हनि खे उन मां गुज़रणो पए त उन खां पोइ वञी जेको सर प्रोग्राम जे हवाले सां का गुंजाइश आहे? हा, एॾो दौर जी अहम नीड आहे साईं, बिल्कुलु आहे, मीडिया जे हवाले सां बिल्कुलु मौजूदु आहे, छो जो असां कम जी ॻाल्हि त हाणे पई थिए। हा साईं, छो जो ओवरऑल पाकिस्तान में जो असां कमु करे रहिया आहियूं, GB खां वठी जेकॾहिं मां चवां तव्हांखे त असां कराची ताईं जेकॾहिं कमु थी रहियो आहे त उन में असांजो मीडिया ते बिल्कुलु असां कमु करे, मीडिया लिटरेसी ते असांजो कमु थी रहियो आहे, ऐं असां उन ते मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स आहिनि, मुख़्तलिफ़ मौज़ूआत ते उहे शयूं थींदियूं रहंदियूं आहिनि। अहिड़ा मेंटर्स असां वटि मौजूदु आहिनि, अहिड़ा दोस्त असां वटि मौजूदु आहिनि जेके वक़्तनि ब वक़्तनि असां वटि एज़ अ गेस्ट स्पीकर्स अचनि था, ऐं न सिर्फ़ु गेस्ट स्पीकर अचनि था, लेकिन हाणे असां उन ते इंशाअल्लाह ताला हे न्यू ईयर में असां उनखे थोरो वधीक वॾे हिकिड़े लेवल ते खणी वञी रहिया आहियूं, जंहिंमें असां उहे प्रोफेशनल्स बि जेको असां पाण सां गॾु खणंदासीं। अच्छा, मौजूदु आहिनि, चलो ठीकु आहे। सर वेंदे वेंदे कुझु चवणु चाहियो? थैंक यू सो मच, जेको आहे मां तव्हांजी टीम लाइ वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे यादि कयो। मां आख़िर में वेंदे वेंदे ईअं चवंदुसि त हर महिनत जे पुठियां जेको आहे वालिदैन जी दुआऊं हूंदियूं आहिनि, ॿाहिरनि जी दुआऊं हूंदियूं आहिनि, ऐं इन सां गॾोगॾु चवंदा आहिनि त घरवारीअ जो साथ हुजे त ज़िंदगी आसान आहे, जेकॾहिं घर में सुकून आहे त यानी कि हर जॻह ते तव्हां वटि सुकून आहे। त मुंहिंजी मिसिस जो जेको आहे हिन में वॾो हथु आहे, ऐं मां हुनजो थैंक्स अदा करणु चाहींदुसि हिन प्लेटफॉर्म तां, ऐं तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। अॼु बिरयानी मिलण वारी आहे। हा, बिल्कुलु थी सघे थो। मूंखे हाणे लॻो थो आहे वाक़ई मां असल ट्रेनर हाणे इहो स्किल इहो ई आहे, सॼो प्रोग्राम थियो पर वेंदे वेंदे अधी खे बि कीअं ख़ुशि करे या ठीकु आहे। सो गुड ट्रेनर, मुंहुं मार्कूं ॾिनियूं था। तो ज़बरदस्त मज़ो आयो काफ़ी अवां सां ॻाल्हि ॿोल करे। इफ्तिखार मोहम्मद साहब लख लाइक, इंशाअल्लाह मुख़्तलिफ़ मौक़नि ते वरी अवांखे ज़हमत ॾींदासीं। असांजी कोशिशि हिन जो जेका असीं कोशिशि कयूं जो हिकिड़ो मक़सदु इहो बि आहे त नौजवाननि ॾे वधि खां वधीक ॻाल्हि वञे ऐं उहे अहिड़नि इदारनि सां लह विचड़ में अचनि ऐं पंहिंजी स्किल खे उहे बहितर करे सघनि। थैंक यू सो मच। सो नाज़रीन, हिते वक़्तु थिए पियो ब्रेक जो, ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं, ॿिया खोड़ सारा जेके सिलसिला आहिनि उहे बि प्रोग्राम में शामिलु कंदासीं, ऐं अॼु जेको असांजो ॿियो महिमान आहे कुझु देरि खां पोइ उन सां बि मुंहिंजी कराईंदासीं मुलाक़ात, पर हिते वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। हाणे प्रोग्राम में वक़्तु थियो आहे सोशल मीडिया राउंड अप जो, जंहिंमें मुख़्तलिफ़ पिक्चर्स हूंदियूं आहिनि ऐं वीडियोज़ हूंदियूं आहिनि। हींअर जेका टीम पिक्चर सिलेक्ट कयूं आहिनि उहो ॾाढी ख़ूबसूरत ऐं चई सघां थी त टॉपिक सां रिलेटेड, छो जो असांजा जेके नेक्स्ट गेस्ट अचण वारा आहिनि उन्हनि सां असां इन्ही ते ॻाल्हाईंदासीं त मॉडल यूनाइटेड नेशंस छा आहे ऐं उहे जेके MUNs आहिनि उहे छो कराया वेंदा आहिनि, उनजा छा मक़सद आहिनि, छा गोल्स आहिनि ऐं किथे किथे कराया वञनि था। त हींअर आउं तव्हांखे ॿुधाईंदी आहियां, हली रहियो आहे बल्कि MUN मॉडल यूनाइटेड नेशन SLC MUN 2nd एडिशन जंहिंजी आहे 27, 28, 29 मतिलबु हली रहियो आहे। अॼु बि 2nd डे आहे हुनजो,
हूंदो। कल हा सुभाणे बि हूंदो बिल्कुलु। ऐं कल जेका आहे उहा ओपनिंग सेरेमनी थी हुई। अॼु जेके आहे उहो कमेटीज़ शुरू थी वियूं आहिनि। ऐं कमेटीज़ छा आहिनि, इहो छा आहे, उहो त असां ॻाल्हाईंदासीं, पर आउं हींअर ॿुधाईंदी हलां त कमेटीज़ उते कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। PNA आहे, इंडो पाक पीस समिट आहे, उनखां अलावा UN वुमेन आहे, ऐं URNC आहे, ठीकु आहे। त इहे जेके आहिनि उहे 4 कमेटीज़ आहिनि जिन ते मुख़्तलिफ़ स्पीकर्स ईंदा, चेयर ईंदा, जंहिंमें डिबेट वग़ैरह थींदी। ऐं हैदराबाद में इहो थिए पियो, ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में थींदो आहे। जेके बि यंगस्टर्स आहिनि उहे पब्लिक स्पीकिंग में इंट्रस्टेड आहिनि, त इन्हनि शयुनि ॾांहुं वञनि, इन्हनि शयुनि ॾांहुं लाड़ो कनि। छो असांखे कम्युनिकेशन स्किल्स जेके आहिनि उहो असांखे हर किथे खपनि था, उन्हनि जी हर किथे ज़रूरत हूंदी आहे। ऐं इहो जेको SLC MUN ऑर्गेनाइज़ करे रहिया आहिनि, उन्हनि जा नाला बि आउं जे करे ॿुधाईंदी हलां त मुश्ताक हारून साहब जेके इन जा प्रेसिडेंट आहिनि, तैयबा ख़ान, ऐं उनखां अलावा वक़ार, फरहान शाह, ऐं उन्हनि जे मथां जेके आहिनि, जेके वॾा आहिनि उहे निसार अहमद दुरानी ऐं मैम साइमा आगा, जेके इहे सॼे करे रहिया आहिनि। ऐं जेके बि ॿिया माण्हू आहिनि जेके इन शइ खे ॾिसी रहिया आहिनि, मोटिवेट थी रहिया आहिनि, त उहे बि अहिड़ियूं शयूं कराइनि ताकी जेका यंगस्टर्स आहिनि, असांजी यूथ आहे, उहे अॻियां वधे, पब्लिक स्पीकिंग ॾांहुं घणो अचे। एजुकेशन सां गॾु गॾु पब्लिक स्पीकिंग लाज़मी हूंदो आहे। बिल्कुलु ज़बरदस्त तस्वीरूं आहिनि ऐं हैदराबाद सां तालुक़ु रखंदड़ जेके नौजवान आहिनि उन्हनि खे नो डाउट इन जो फ़ाइदो वठणु घुरिजे। ॿियो न त उन्हनि खे ॾिसणु खपे त हीअ कहिड़े क़िस्म जी एक्टिविटी आहे ऐं नेक्स्ट टाइम उन्हनि खे कीअं पार्टिसिपेट करे सघिजे, त उतां बि उन्हनि खे काफ़ी इन्फॉर्मेशन मिलंदी। बिल्कुलु। अच्छा, हीअ जेका आउं तस्वीर नाज़रीन हींअर तव्हांखे ॾेखारियां पियो, उहा बि ॾाढी ज़बरदस्त आहे ऐं ख़ासि तौर सां नेचर लवर तस्वीर आहे। सो इंडिया जी हीअ हिकिड़ी औरत तव्हांखे नज़र ईंदी हूंदी, पहिरें उघाड़ी औरत जंहिंजे तन ते हिकिड़ी चादर जेका आहे वेड़ियल आहे, ऐं उनखे पद्मश्री एवॉर्ड जेको आहे इंडिया जो आला एवॉर्ड उन सां नवाज़ियो वियो आहे। उनजो रीज़न इहो आहे त हिन अकेली औरत जेको आहे 30,000 खां वधीक जेके वण आहिनि उहे पोखे हिकिड़ो रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। ऐं जीअं सॼी दुनिया में माहौलियाती तब्दीलियूं अचनि पियूं, हाणे गर्मी जेका आहे उहा एतिरी गर्मी जेका आहे वधी वई आहे, सर्दियूं सफ़ा घटि पियूं थियनि, ग्लेशियर पिघलजनि पिया, ऐं ओवरऑल जेका सूरत हाल अमी ॾिसो पिया जंहिंखे असीं भोॻियूं पिया, उनखां जेका शइ असांखे का बचाए सघे थी उहो माहौल सां प्यारु आहे, या वण जेतिरा थी सघनि असीं पोखियूं। ऐं असां वटि जेका सूरत हाल आहे, मनसूबा त वॾा वॾा थियनि था, बिलियन ट्री सुनामी, ॿिया टिया घणा कुझु ऐलान थियनि था, पर अमली तौर ते असांखे तमामु घटि शयूं जेके आहिनि उहे नज़र अचनि पियूं। ऐं हीअ तस्वीर ॾेखारण जो मक़सदु इहो आहे त असांजे कुझु माण्हुनि में वण पोखण जो जेको आहे जज़्बो पैदा थिए, हू वण लॻाइनि, त जीअं असांजो जेको माहौल आहे ईंदड़ नस्लनि जे लाइ जेको असीं छॾे वञूं त हिकिड़ो बहितर माहौल वारी दुनिया हुजे। बिल्कुलु तव्हां सही था चओ। जेको चवंदा आहिनि माहौल दोस्त माण्हू हूंदो आहे, उहो नेचर जे क़रीब हूंदो त उहो सेंसिटिव बि माण्हू थींदो आहे। ॿिया माण्हू जेके आहिनि उहे हरू वण कावड़ जहिड़नि शयुनि में वधीक हूंदा आहिनि, त इहो ॾाढो सुठो आहे त एनवायरनमेंट खे जेको आहे उहो पंहिंजे खे मेंटेन करणु खपे। बहरहाल ॿी जेका मूं वटि पिक्चर आहे उहो तव्हांखे नज़र अची रही पंहिंजी स्क्रीन ते, त हिकु दराड़ औरत आहे जेका ॿकरी जे बचे खे ऐं पंहिंजे बचे खे ॿिन्हिनि खे गॾु जेको आहे उहो खणियो पई हले। त ॾिसो, इन मां इहा ई शइ असांखे महसूसु थिए थी त जेतिरो तव्हां पंहिंजे बचे सां मुहबत करियो, एतिरो ई तव्हां ॿिए जे बचे सां मुहबत करियो। ऐं ॿिए जो बचो, पोइ भले उहो केरु बि हुजे, उहो जानवर जो बचो ई छो न हुजे, उन सां ओतिरी मुहबत करियो, उन ते ओतिरो ई टाइम ॾियो, त तव्हांजो जेको आहे उहो तव्हांजे बचे ते उहो शइ पवंदी। अलाह साईं जेको आहे न उहो कंहिंजी बि नेकी जेका उहो पाण वटि नथो रखे। जेकॾहिं असां ॿिए कंहिंजो भलो चाहींदा आहियूं त उहो भलो पाणे असांजे खाते में लिखिजी वेंदो आहे। त जेकॾहिं तव्हां बि ईअं कंहिंजो ख़्यालु रखंदा त उहे नेकियूं जेके आहिनि उहे तव्हांजे बचनि जे ई झोलियुनि में ईंदियूं। ऐं जेकॾहिं हाणे असां वीडियोज़ ते अचूं, अॼु मूं वटि 2 वीडियोज़ आहिनि, जेके पहिरीं त तव्हांजी स्क्रीन ते हिकिड़ी वीडियो नज़र अची रही हूंदी, तव्हांखे हिकिड़ी उन वीडियो में तव्हांखे उन नंढड़ी जी ख़ूबसूरती नज़र अची रही हूंदी पहिरीं त, जीअं मूंखे नज़र आई पहिरीं त मूं ॾिसंदे चयो अलाह केॾी प्यारी आहे। पर हिन मां इहा शइ बि आहे त ॾिसो, हू दरी खां ॿाहिरि ॾिसी करे, मतिलबु गाॾी जी दरी खां ॿाहिरि जेका विंडो ठहियल आहे उन मां ॿाहिरि ॾिसी करे उहो करे रही आहे। त वीडियोज़ ॿारनि खे मस्ती मज़ाक क्रिएटिव ज़रूरु ठाहियो, लेकिन इन शइ जो ख़्यालु रखो त इहा शइ उन लाइ केतिरी नुक़सानकार आहे। जेकॾहिं उतां का गाॾी अचे या ॿी का शइ जेका गाॾी जे थ्रू उनखे अख में लॻे या मुंहं में लॻे, काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके थी सघनि थियूं, त इन्हनि शयुनि जो काफ़ी ज़्यादा ख़्यालु रखणु ज़रूरी हूंदो आहे। ऐं जेकॾहिं इहा ॿी जेका वीडियो तव्हांजी स्क्रीन ते हली रही हुजे, त या तव्हां ॾिसो त बाइक ते जेको आहे उहो 13 गणी नथा सघूं, मूं अंदाज़ो लॻायो त 13 खनि जेके आहिनि उहे ॿार वेठल आहिनि। ऐं ॾिसो, वेठल कीअं आहिनि, इहो वेठल ईअं कोन हूंदा हाणे सफ़र ते कोन वञी रहिया हूंदा, पर हिकिड़ो फन, हा वीडियो ठाहिणी हूंदी, हिकिड़ो फन तौर ते इहा शइ हूंदी। पर इहो फन तौर ते त ॾिसो केॾो नुक़सानकार आहे। जेकॾहिं हिन मां को बि ॿार किरी पवे छा थींदो? नुक़सान तव्हांजो पंहिंजो थींदो। बिल्कुलु इहो नुक़सान कंहिंजो थींदो, तव्हांजो पंहिंजो नुक़सान थींदो। त पंहिंजो ख़्यालु रखणु असांजे पंहिंजे हथ में हूंदो आहे। असां जेतिरो पंहिंजो ख़्यालु रखंदासीं ओतिरो ई शयुनि खां बचियल रहंदासीं। बिल्कुलु।
ऐं काफ़ी जेके आहिनि उहे इंफॉर्मेटिव वीडियोज़ हुयूं ऐं काफ़ी असांखे एहतियात करणु खपे गाॾी ड्राइव करण दौरान में जॾहिं स्पेशली गाॾी में ॿारड़ा हुजनि उहे ॿाहिरि हथ त नथा कढनि मुंहं त नथा कढनि ऐं हिन हमरा त कमाल कयो आहे बाइक वारे बरल सलाम हुजे सो टिकटॉक जे चक्कर में ऐं वीडियो ठाहिण जे चक्कर में असांजा माण्हू अलाए छा छा पिया था कनि सो हीअ हिकिड़ी मूं वटि जेका वीडियो आहे हिकिड़ो ॻोठाणो आहे जेको शाह साईं जो राग ॻाए थो पंहिंजे अंदाज़ में सो ॾिसो मे बि अव्हांखे पसंदि अचे सो नाज़रीन हिन पीरसन जो अंदाज़ मूंखे कीअं लॻो मोबाइल में हथ में मोबाइल खणी पाण ॼण त रिकॉर्डिंग बि करे थो पियो पंहिंजी फ्रंट कैमरा सां ऐं ॻाए बि थो मूंखे पसंदि आई अव्हांखे आई अलाए न आई न बिल्कुलु बिल्कुलु बाक़ी इंटरेस्टिंग ॾिसण ते आहे वैसे सही ॻाल्हि आहे मॉर्निंग जो टाइम हूंदो आहे त इन्फॉर्मेशन सां गॾु कुझु एंटरटेनिंग त हुजणु खपे जंहिंमें ॾिसी करे माण्हू खे मज़ो त अचे खिल त अचे मॉर्निंग जो टाइम आहे जेकॾहिं मुसलसिल के हिकिड़ियूं कुझु अजीब ख़बरूं हूंदियूं त उन सां माण्हू जो मूड ऑफ थींदो आहे चवंदा आहिनि न ॾींहं जी जेका शुरूआति आहे उहा सुठे के शइ सां कजे या सुठे अंदाज़ सां कजे त वधीक बहितर हूंदो आहे उहो पूरे ॾींहं ते इन्फ्लुएंस कंदी आहे पूरो ॾींहुं असांजो बहितरीनु गुज़रंदो आहे त तमामु बहितरीनु वीडियो आहे तव्हांजी ऐं हिते वठंदासीं असां ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त जीअं पहिरें अव्हांखे तस्वीर सां रिलेटेड ॿुधायो जेका हैदराबाद में तकरीब हले पई उहे ई अॼु जा असांजा महिमान आहिनि नौजवान उन्हनि खां खोड़ सारा मामला जेके आहिनि सो असीं सम्झण जी कोशिशि बिल्कुलु कंदासीं उन्हनि सां डिस्कस कंदासीं पर हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट ब्रेक जो केॾांहुं न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन हंट प्रोग्राम में जीअं महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे जीअं त असां शुरू में बि ॿुधायो हो त यूथ जा जेके बि स्किल्स आहिनि उन्हनि खे एनहांस करणु या उन्हनि खे साम्हूं आणणु छो जो असां वटि काफ़ी अहिड़ा टैलेंटेड ॿार आहिनि या टैलेंटेड यूथ आहे जेका लिकियल आहे जंहिंजे बारे में माण्हुनि खे ज़्यादातर ख़बर न आहे त असांजी पूरी टीम जी इहा ई कोशिशि हूंदी आहे त उन यूथ खे जेको आहे उहो अॻियां आणणु ऐं हींअर जेके असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे उहे पब्लिक स्पीकिंग में 6 सालनि खां आहिनि उनखां अलावा डिबेटिंग में आहिनि ऐं मुख़्तलिफ़ MUNs कराया आहिनि ऐं हिते जेके बि नाज़रीन असांखे ॾिसी रहिया आहिनि MUNs में जेकॾहिं उन्हनि खे थोरी मुश्किलात थिए पई त MUNs छा आहिनि त उन्हनि जे बारे में बि असां ॻाल्हाईंदासीं त MUNs छा आहिनि ऐं छो कराया वेंदा आहिनि ऐं उनखां अलावा हींअर पाण जेके आहिनि उहे इंजीनियरिंग करे रहिया आहिनि सिविल इंजीनियरिंग करे रहिया आहिनि NED यूनिवर्सिटी मां ऐं उन्हनि जो तारीफ़ कराईंदी हलां इनाम फारूक नालो आहे हुननि जो अव्हांखे भली कार चऊं था वालेकुम सलाम थैंक यू सो मच फॉर कमिंग हियर Thank you for inviting me to this show. थैंक यू इनाम तव्हां अॼुकल्ह छा करे रहिया आहियो अॼुकल्ह जूं एक्टिविटीज़ छा आहिनि अव्हां जूं अॼुकल्ह त पढ़ाई पई हले मुंहिंजो फाइनल ईयर आहे सिविल इंजीनियरिंग NED यूनिवर्सिटी में गॾोगॾु जीअं तव्हां ॿुधायो त पब्लिक स्पीकिंग ऐं डिबेटिंग बि थोरी घणी हले पई NED में ई NED डिबेटिंग सोसाइटी आहे उनजो रिसेंटली आउं सेक्रेटरी MUNs थियो आहियां गॾोगॾु रिसेंटली हिन साल में ई 2021 में MUN हिकिड़ो चेयर कयो हो त गॾोगॾु पढ़ाई सां गॾोगॾु पब्लिक स्पीकिंग डिबेटिंग बि थोरी घणी हले पई करे पढ़ाई जो प्रेशर ज़्यादा थी वेंदो आहे त पोइ कोन मैनेज करे सघिबो आहे लेकिन अॼुकल्ह मतिलबु पढ़ाई ज़्यादा हले पई फाइनल ईयर जी सही अच्छा असांखे इहो ॿुधाइजो त पब्लिक स्पीकिंग छा आहे पब्लिक स्पीकिंग बेसिकली हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिंजे थ्रू चांस मिलंदो आहे ॻाल्हाइण जो पब्लिक में लाइक फॉर एग्ज़ाम्पल तव्हां ॾिठो हूंदो इलाही ज़्यादा सारो के पर्टिकुलर शोज़ जी होस्टिंग हूंदी आहे या डिबेट कॉम्पिटिशन्स हूंदा आहिनि या MUNs हूंदा आहिनि त बेसिकली उहो हिकिड़ो प्लेटफॉर्म कि जिते तव्हांखे चांस मिले माण्हुनि जे विच ॻाल्हाइण जो माण्हुनि जे विच पंहिंजी ॻाल्हि पहुचाइण जो या बेसिकली अ चांस फॉर स्पीकिंग एज़ इट सेज़ पब्लिक स्पीकिंग त मतिलबु माण्हुनि जे विच में माण्हू अमंग द पीपल तव्हां ॻाल्हायो था जेको तव्हां स्पीच था करियो या तव्हां कहिड़े बि फॉर्मेट में कहिड़े बि प्लेटफॉर्म ते ॻाल्हायो था त दैट इज़ वॉट पब्लिक स्पीकिंग इज़ पोइ उन जा अलॻि अलॻि फॉर्म्स हूंदा आहिनि
त जेके सभु पब्लिक स्पीकिंग जे अंडर ई ईंदा आहिनि। अच्छा, फॉर्म्स खे थोरो रोशनी विझो। जी, पब्लिक स्पीकिंग में हिकिड़ो त एम्यूएंस हूंदा आहिनि, उन खां पोइ पार्लियामेंट्री डिबेट हूंदी आहे, डिक्लेमेशन हूंदी आहे। डिक्लेमेशन जो त काफ़ी कराची में आहे बि, पंहिंजो ARY चैनल ऐं अलॻि अलॻि चैनल्स ते डिक्लेमेशन ऐं डिबेट जा कॉम्पिटिशन्स हूंदा आहिनि। इवन अगरि पाण ॾिसूं वधीक त जेको बैतबाज़ी हूंदी आहे या शेरो शाइरी हूंदी आहे, उहा बि हिकिड़े क़िस्म सां पब्लिक स्पीकिंग जे अंडर थी अची वञे। जेको आहे उन खां अलावा पंहिंजा जीअं मूं ॿुधायो होस्टिंग वग़ैरह करणु, शोज़ जी पर्टिकुलर होस्टिंग थी थिए, क्लोज़िंग तव्हां हिकिड़ी अगरि क्लोज़िंग सेरेमनी बि अगरि तव्हां होस्ट पिया करियो स्टेज ते, त उहा इट्स अ फॉर्म ऑफ पब्लिक स्पीकिंग, बिकॉज़ तव्हां माण्हुनि जे अॻियां ॻाल्हायो पिया, तव्हां इट रिक्वायर्स कॉन्फिडेंस। अच्छा, अहिड़े क़िस्म जेके बि एक्टिविटीज़ ही असांजा नौजवान कनि था, उन्हनि में उन्हनि जेका एतमाद खणी अचे, कॉन्फिडेंस, उहो बिल्डअप थियण में केतिरे हेल्प आउट थियनि था अहिड़े क़िस्म जा इवेंट या इहो? बेसिकली इन इवेंट्स जो मक़सदु ई हूंदो आहे माण्हुनि में जेको आहे कॉन्फिडेंस करणु, उन्हनि में एतमाद खणी अचणु ऐं उन्हनि खे इन क़ाबिल ठाहिणु की उहे पोइ वॾे प्लेटफॉर्म्स ते वञी करे ॻाल्हाए सघनि। हाणे जीअं अगरि ॻाल्हि कजे MUN जी, त MUN आहे बेसिकली मॉडल ऑफ यूनाइटेड नेशंस, ऐं मॉडल ऑफ यूनाइटेड नेशंस आहे पंहिंजो हिकिड़ो जेको आहे इंटरनेशनल इदारो आहे। त उन जो मॉडल के उन में कीअं माण्हू असली डेलीगेट्स वग़ैरह कीअं ईंदा आहिनि, उन ॿारनि खे असां इहो सेखारींदा आहियूं की तव्हां उन्हनि असली डेलीगेट्स वांगुरु आहियो ऐं तव्हांखे उन्हनि वांगुरु अची करे डिबेट करणी आहे, रिसर्च करणी आहे। त बेसिकली इन जो मक़सदु इहो हिकिड़ो ई आहे की उन ॿारनि खे अपॉर्चुनिटी ॾियणु, चांस ॾियणु की उहे ॻाल्हाए सघनि, उहे मतिलबु उन्हनि में कॉन्फिडेंस अचे ऐं ॿी ॻाल्हि की उन्हनि खे नॉलेज अचे, छोकी उहे इन मसइलनि ते जॾहिं कंदा आहिनि, डिबेट कंदा आहिनि, रिसर्च कंदा आहिनि, डिस्कशन कंदा आहिनि, त पोइ इन्हनि सां उन्हनि जा पंहिंजूं स्किल्स बि काफ़ी पॉलिश थींदियूं आहिनि, उन्हनि जो पंहिंजो बि काफ़ी माइंड ओपन थींदो आहे काफ़ी अफेयर्स जे बारे में, करंट अफेयर्स हुजनि, इंटरनेशनल अफेयर्स हुजनि। उन जे लाइ के ख़ासि टॉपिक अव्हां सिलेक्ट करे उन्हनि खे ईंदा आहियो या हर जेको हूंदो आहे ईंदो आहे पंहिंजी मर्ज़ी सां? जीअं यूनाइटेड नेशन जो इजलास थींदो आहे, हर मुल्क जो हुते प्रेसिडेंट ईंदो आहे या प्राइम मिनिस्टर ईंदो आहे, उहो पंहिंजे मुल्क जे लाइ ओवरऑल ॻाल्हाईंदो आहे फॉरेन पॉलिसी जे लाइ, त सेम मॉडल अव्हां वटि बि हिते हूंदो आहे, त पोइ टॉपिक केरु चूज़ कंदो आहे? बिल्कुलु ईअं हूंदो आहे की टॉपिक ऑर्गेनाइज़र्स ई सिलेक्ट कंदा आहिनि। बेसिकली MUN जो हिकिड़ो पूरो सिस्टम हूंदो आहे। MUN जो अलॻि कमिटीज़ हूंदियूं आहिनि, जीअं माण्हुनि खे ख़बर हूंदी की यूनाइटेड नेशंस जूं अलॻि अलॻि कमिटीज़ आहिनि। हाणे UN विमेन आहे, औरतुनि ख़वातीन जे हुकूक लाइ, उन खां पोइ वरी UNHRC आहे, तव्हांजी स्पेकपोल आहे, डायसेक आहे, मतिलबु दुनिया जे अलॻि अलॻि इशूज़ लाइ अलॻि अलॻि कमिटीज़ आहिनि। ऐं इवन पंहिंजे पाकिस्तान में त छोके बायलिंगुअल मतिलबु छोके जेको MUN आहे, जेके यूनाइटेड नेशंस, उन में इंग्लिश ई हूंदी आहे, त पर काफ़ी पाण वटि जीअं मूं वांगुरु बायलिंगुअल स्पीचिस में भी मतलब उन्हनि खे शौक़ु हूंदो आहे बायलिंगुअल डिबेट करण जो, उर्दू में डिबेट करण जो, त उन लाइ हिते पाकिस्तान में MUNs में PNA भी हूंदी आहे, पाकिस्तान नेशनल असेंबली, जंहिंमें पोइ असां इमरान खान जो कैरेक्टर कंहिंखे ॾींदासीं, कंहिंखे नवाज़ शरीफ़ जो कैरेक्टर ॾींदासीं, कंहिंखे शहबाज शरीफ़, त पोइ उते टॉपिक उन्हनि खे मिलंदो आहे ऐं उन्हनि खे उन टॉपिक ते रिसर्च करणी हूंदी आहे ऐं ॻाल्हाइणो हूंदो आहे पंहिंजी पर्सनैलिटी जे हिसाब सां। उते माना पोइ हू विसरी वञनि की हुननि जो पंहिंजो पर्सनल ओपिनियन छा आहे या छा, हुननि खे उन जेको आहे कैरेक्टर ते जे स्टांस ते रिसर्च करणी हूंदी आहे ऐं उन खां पोइ हुननि खे अची उते ॻाल्हाइणो हूंदो आहे, टॉपिक ते बि ऐं स्टांस ते बि रिसर्च करणी हूंदी आहे। मतिलबु हिकिड़ो स्पेसिफिक एजेंडा ॾिनो वेंदो आहे, साइन कयो वेंदो आहे, तव्हांखे इन तरीक़े सां ॻाल्हाइणो आहे। अच्छा, तव्हांजी छा ते एक्सपर्टीज़ आहे पब्लिक स्पीकिंग में, जे तव्हां फॉर्म्स ॿुधाया उनमें छा में एक्सपर्टीज़? बेसिकली मुंहिंजो ॿिनि एरियाज़ में काफ़ी एक्सपीरियंस रहियो आहे, हिकिड़ो पार्लियामेंट्री डिबेट्स ऐं ॿियो MUNs। पार्लियामेंट्री डिबेट्स में मूं पंहिंजे स्कूल में जॾहिं आऊं हुयसि, मूं जितां कॉलेज पे कयो उते पार्टिसिपेट कयो हिकु दफ़ो, ऐं ॿियो NED में ही NED डिबेट कप थियो त उन में पार्टिसिपेट कयो। बाक़ी MUNs में काफ़ी मुंहिंजो एक्सपीरियंस आहे। MUNs तक़रीबन मूं 18 खां 19 MUNs कया आहिनि, त मूंखे पर्सनली MUNs वधीक वणंदा आहिनि, बिकॉज़ आई बिलीव के जीअं मूं ॿुधायो MUNs में काफ़ी नॉलेज में इज़ाफ़ो थो थिए ऐं गॾोगॾु आउं पंहिंजे पाण खे बि ॾिसां त MUNs खां पोइ मुंहिंजे अंदरि बि इलाही कॉन्फिडेंस आयो, इलाही एतमाद आयो। अच्छा, तव्हां डेलीगेट भी थी रहिया आहियो ऐं उन खां अलावा चेयर भी करे चुका आहियो? जी, बेसिकली हूंदो ईअं आहे की शुरू में तव्हां वेंदा आहियो, तव्हांखे कुझु ख़बर हूंदी कोन्हे, तव्हां सिखणु वेंदा आहियो, त मूं 2015 में पंहिंजो पहिरीं MUN कयो, जंहिंमें आउं सिखणु वियो हुअसि। उन खां पोइ हिकु दफ़ो मज़ो आयो, पोइ ॿिए चकर कयो, टे चकर कयो, चौथे चकर पोइ अवॉर्ड बि अची वियो ऐं पोइ अवॉर्ड्स ईंदा विया त पोइ सिखंदा वियासीं।
पोइ हिकु दफ़ो सिखी वरितो त कुझु माण्हुनि खे हूंदो आहे की उहे जॾहिं सिखंदा आहिनि त पोइ उन्हनि खे हूंदो आहे की हाणे असां सेखारियूं बि। सही। मूंखे त इहो इलाही हूंदो आहे की हिकिड़ी शइ मूं सिखी आहे जंहिंसां मूंखे फ़ाइदो थियो आहे त हाणे इहा शइ सेखारियां बि अॻियां माण्हुनि खे, उन्हनि जे अंदरि बि उहो जज़्बो आणियां। त इन करे मूं जॾहिं मुंहिंजा 8-9 MUNs पूरा थी विया एज़ अ डेलीगेट, पोइ मूंखे चेयरिंग जी ऑफर्स अचणु लॻियूं। चेयरिंग में वरी तव्हां वञी करे ट्रेन कंदा आहियो डेलीगेट्स खे, ऐं पोइ उन्हनि खे जज कंदा आहियो की उहे जीअं डिबेट कनि पिया उहा सही आहे या न, ग़लति कंदा आहिनि त उन्हनि खे टोकींदा आहियो, सम्झाईंदा आहियो, आख़िर में पोइ तव्हां अवॉर्ड्स ॾींदा आहियो। त ईअं पहिरीं मूं डेलीगेट खां शुरूआति करे पोइ हाणे ट्रेनिंग बि ॾींदो आहियां MUNs जी, गॾो गॾु चेयर बि कंदो आहियां। ऐं इहे सभु एक्टिविटीज़ करण जे लाइ हिकिड़े स्टूडेंट खे केतिरो पढ़णो थो पवे या रिसर्च केतिरी थी करणी पवे? सर हाणे इहो हूंदो आहे की कहिड़ो स्टूडेंट केतिरो सिखणु थो चाहे। हाणे तव्हांखे ॿुधायां, हिन साल 2021 में हिकिड़ो थियो हैदराबाद में MUN रॉटमन रोट्रेक क्लब जाम शोरो, त उन में त उन खां MUN खां पहिरीं तक़रीबन 2-3 ट्रेनिंग सेशन्स लाइ मूंखे सॾियऊं। हाणे ट्रेनिंग सेशन में आउं वियुसि त उन ट्रेनिंग सेशन में 40 खां 50 ॿार हुआ। हाणे उन में हिकिड़ी स्टूडेंट हुई जेका फ्रंट सीट ते वेठी हुई ऐं लिटरली हीअं नोट्स पई ठाहे, जीअं माण्हू क्लास में वेहंदो आहे ऐं क्लास में वेही करे पढ़ंदो आहे, नोट्स ठाहींदो आहे, तीअं हुन नोट्स पे ठाहिया। माना जीअं पाण चवंदा आहियूं न फ्रंट बेंचर, असां त कॉलेज में हमेशह बैक बेंचर रहिया आहियूं, लेकिन जीअं फ्रंट बेंचर, त आउं ॾिसी काफ़ी जेको आहे हुअसि, आई वॉज रियली इम्प्रेस्ड ॾिसी करे कि हेतिरो ई मतिलबु सिखणु चाहिनि था। ऐं उन खां पोइ वरी कुझु अहिड़ा बि डेलीगेट्स हुआ जेके जस्ट टाइम पास करणु आया हुआ, जेके कुझु सिखणु कोन आया हुआ, लेकिन उते काफ़ी अहिड़ा हुआ जेके मतिलबु हुआ इंट्रस्टेड इन लर्निंग। छोकी ॿिए ॾींहुं जॾहिं आउं वियसि ट्रेनिंग सेशन ॾियणु, त उहे ई साॻा ॿार अॻिले ॾींहुं बि उन ई तादाद में आया हुआ, ओॾी महिल टाइम ते ई। ऐं पोइ हुननि मूंखां, इहो पहिरीं दफ़ा थियो की मूंखां हुननि व्हाट्सएप नंबर बि वरितो। व्हाट्सएप नंबर वठी पोइ राति जो मूंखे टेक्स्ट करे कि सर असांखे हीअ शइ सम्झ नथी अचे, हिन लाइ असां कीअं करियूं, सर हीअ शइ सम्झ नथी अचे, हीअ कीअं करियूं। त ऐं एज़ आई सेड कि मूंखे हमेशह गाइड करण में, ट्रेन करण में सुठो लॻंदो आहे। त इहो मतिलबु हिकिड़े ॿार ते हूंदो आहे। लेकिन एवरेज पाण ॾिसूं त हिकिड़ी MUN खां पहिरीं स्टडी गाइड मिलंदी आहे, जेका त हर डेलीगेट खे पढ़णी हूंदी आहे। हिकिड़ो चेयर जी तरफ़ां उहा स्टडी गाइड हूंदी आहे कि उन स्टडी गाइड में सॼो उन एजेंडा जो बैकग्राउंड हूंदो आहे, हर शइ हूंदी आहे। उन खां पोइ वरी उनजे पर्सनल ते हूंदो आहे त उहो केतिरो वधीक रिसर्च थो करे। असांजो हिकिड़ो सीनियर हूंदो हो 2016 में, मूंखे अञा ताईं हुनजी ॻाल्हि यादि आहे। ट्रेनिंग सेशन हुनजा अटेंड कंदा हुआसीं, त हिकु दफ़ा हुन ट्रेनिंग सेशन में वियुसि, तॾहिं आउं डेलीगेट हुअसि। त अची पुछई कि MUN में 3 शयूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे खटाईंदियूं आहिनि। त सभिनी खां पुछी ॿुधायो कहिड़ियूं। कंहिं चयो डिप्लोमेसी, कंहिं चयो डिबेट, कंहिं चयो कॉन्फिडेंस। त चई न, MUN में रुॻो 3 शयूं आहिनि जेके तव्हांखे खटाईंदियूं आहिनि, रिसर्च रिसर्च रिसर्च। अगरि तव्हां रिसर्च करियो था सुठी, त तव्हांजो एक्सपीरियंस, तव्हांजो जेको आहे तव्हां वटि ॻाल्हाइण लाइ वधीक कंटेंट आहे ऐं तव्हां वधीक सुठो था ॻाल्हायो, एक्यूरेट था ॻाल्हायो, त तव्हांजा खटण जा चांसिस बि वधीक हूंदा आहिनि। सही। नज़ीन, असांजी ॻाल्हि ॿोल हले पई इनाम फारूक साहब सां, ऐं काफ़ी टैलेंटेड नौजवान आहिनि ऐं असांखे बि नो डाउट घणो कुझु सिखण जे लाइ मिले पियो। ऐं जेके असांखे नौजवान ॿुधंदा हूंदा या नौजवाननि जा वालदेन ॿुधनि था ऐं चाहिनि था त असांजे ॿारनि में ईअं ई कॉन्फिडेंस अचे ऐं उन्हनि में ख़ुदि एतमादी अचे, हू अॻिते वधनि, कुझु करे सघनि, सो हीउ प्रोग्राम उन्हनि जे लाइ काफ़ी फ़ाइदेमंद हूंदो। सो ब्रेक वठूं था, वापसि ईंदासीं, अञा इन मौज़ूअ ते असीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। असां वटि इनाम फारूक साहब वेठल आहिनि ऐं उन्हनि सां ॾाढी इंट्रस्टिंग गुफ़्तगू थी रही आहे। हाणे उन्हनि खां थोरो उन्हनि जी विक्ट्री जे बारे में पुछी वठूं, उन्हनि छा छा खटियो आहे। का हिस्टोरिकल विक्ट्री जेका तव्हांखे हिन ताईं यादि हुजे, MUN सां या पब्लिक स्पीकिंग जे रिलेटेड हुजे? हूअं त काफ़ी अवॉर्ड्स ऐं विक्ट्रीज़ आयूं, एॾियूं ज़्यादा बि न, लेकिन हिकिड़ी आहे जेका मतिलबु कि आउं हमेशह चवंदो आहियां कि जॾहिं आउं एज़ अ डेलीगेट कंदो हुअसि, पार्टिसिपेट कंदो हुअसि, त मूंखे एॾा ज़्यादा वधीक झंडा कोन्हनि ॻाढ़िया ऐं एॾो को ज़्यादा मूं कोन्हनि अवॉर्ड्स खटिया, थोरा ई आहिनि। लेकिन हिकिड़ो अवॉर्ड आहे जेको मूंखे हमेशह मतिलबु आउं सम्झां थो यादि रहंदो, जेको मुंहिंजे लाइ हिकिड़ो इलाही प्राउड मोमेंट हो। उहो इहो कि
जॾहिं मूं ए लेवल्स पे कई मूं पंहिंजी ए लेवल्स लाहौर मां कई लाहौर में पार्क टेक इंटरनेशनल स्कूल्स में त उते आउं प्रेसिडेंट डिबेटिंग सोसाइटी जो बि हुअसि त असांखे असां बेसिकली MUN जी हिकिड़ी डेलीगेशन खणी पिया वियासीं इस्लामाबाद ऐं उन डेलीगेशन जो हेड डेलीगेट हुअसि ऐं इस्लामाबाद जे पार्क टेक स्कूल में हिकिड़ो MUN पे थियो त उते आउं वियो हुअसि पार्टिसिपेट करणु मूंसां गॾु 4-5 ॿिया डेलीगेट्स हुआ त उते असांखे ओपनिंग सेरेमनी में ख़बर पियो कि हूअं ईअं हूंदो आहे कि MUN में 5 या 6 कमिटीज़ हूंदियूं आहिनि ऐं हर कमिटी में हिकिड़ो बेस्ट डेलीगेट अवॉर्ड हूंदो आहे ऐं 2 OD आउटस्टैंडिंग डिप्लोमेसी अवॉर्ड हूंदा आहिनि या ऑनरेबल मेंशन हूंदा आहिनि त असांखे ख़बर पई कि हिते 6 कमिटीज़ आहिनि उन्हनि जा ईअं अवॉर्ड्स आहिनि 3 हिकिड़ी लेकिन आख़िर में वरी पोइ इन कमिटीज़ जा बि जेको आहे जेके बेस्ट डेलीगेट्स आहिनि फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो BD ऐं 2 OD हर कमिटी जा त ईअं 3 करे 6 कमिटीज़ जा टोटल मिलाए 18-20 डेलीगेट्स आख़िर में वरी उन्हनि जो कॉम्पिटिशन थींदो जंहिंखे चइबो आहे बेस्ट डेलीगेट क्राइसिस कमेटी ऐं जेको उहो खटंदो उनखे 8 days UK जो ट्रिप मिलंदो MUN जी तरफ़ां त ऐं इहो इस्लामाबाद में हो त इहो ओपनिंग सेरेमनी में हुननि अनाउंस कयो त पोइ मूं पार्टिसिपेट कयो त मूं कमिटी PNA में हुअसि त पहिरीं PNA में बेस्ट डेलीगेट अवॉर्ड खटियो उन खां पोइ मुंहिंजो नालो वियो BDCC लाइ उन ई ॾींहुं पोइ BDCC थी ऐं पोइ अलहमदुलिल्लाह BDCC बि क्लोज़िंग सेरेमनी में आउं खटियो हुअसि ऐं इट वॉज़ लाइक मतिलबु 250 माण्हुनि मां हिकिड़ो माण्हू उहो अवॉर्ड खटणो हुओ जेको मूं खटियो ऐं इट वॉज़ अ वेरी प्राउड मोमेंट फॉर मी कि आउं हैदराबाद जो ऐं लाहौर में पढ़ां पियो ऐं इस्लामाबाद में रीजनल लेवल ते इहो हिकिड़ो कॉम्पिटिशन अहिड़ो खटियो आहे विच वॉज़ लाइक रियली मेंट अ लॉट टू मी ऐं मूंखे पंहिंजी सलाहियतूं ख़बर पियूं कि आउं एतिरे वॾे फॉरम्स ते बि वञी करे डिबेट करे सघां थो एॾे एक्सपीरियंस्ड माण्हुनि सां डिबेट करे सघां थो त पोइ वरी उहो कॉम्पिटिशन मूं खटियो हो ऐं 8 days UK ट्रिप मिलियो लेकिन जेको पोइ थी कोन सघियो ड्यू टू सम रीज़न्स इन करे सभु चवंदा आहिनि कि तव्हांखे असल में उन ई साल जेको आहे जनवरी 2017 जी ॻाल्हि आहे पोइ मार्च में वरी मैनचेस्टर इंसिडेंट थियो हो UK में त उन खां पोइ सभिनी पाकिस्तानीज़ या मुस्लिम्स जा तक़रीबन वीज़ा शायदि रिजेक्ट पिया थिया त मूंखे त इहो रीज़न ॾिनो हो जेके वाइस प्रिंसिपल हुआ पाण असली रीज़न छा हो ख़बर कोन्हे लेकिन भले ई अवॉर्ड न लेकिन ख़ुशी हुई कि यार खटियोसीं ऐं ख़ैर न वञी सघियासीं त विन करण बि वॾी ॻाल्हि हूंदी आहे न बिल्कुलु बिल्कुलु एग्ज़ैक्टली पर उहा ॻाल्हि रहिजी वई त UK न वञी सघियासीं बिल्कुलु ओॾी महिल त मतिलबु एक्साइटेड हाणे UK जी जर्नी ॿुधाईंदा बिल्कुलु ओॾी महिल जेॾी महिल उहो अवॉर्ड मिलियो पियो अनाउंस थियो हेॾो वॾो ख़ासो उन्हनि बैनर ठाहियो हो त वो जंहिं जीअं ई मूं पकड़ियो सम्झां UK पहुची वियो हुअसि जहाज़ में पैर रखणो हो बसि लेकिन पोइ हा भई चो हुननि कैश ॾेई छॾियो न केतिरो ख़र्चो अचिणो हुन टूर ते उहे असांखे ॾेई छॾियो इहो हाणे हुननि चयो कोन सही न इहो त जस्ट किडिंग मज़ाक पिया कयूं लेकिन हा इहो चवणो हो हाणे हा एॾो तव्हां भलो ॾिनो हा न त भई हुन ते ज़ाहिर आहे कि टूर ते एतिरा पैसा त लॻनि हा न भई उहो न लॻाए टूर न थियो हुन में मुंहिंजो ॾोह कोन्हे ऐं पंहिंजी ट्रिप करे अची वञा हा ज़ाहिर आहे कि ॿिए मुल्क माण्हू ॿिए मुल्क हलियो वञे माण्हू बिल्कुलु सही ॻाल्हि सो हींअर ते कोई एक्सपीरियंस आहे ॿाहिरि जी का जर्नी वग़ैरह जो ॿाहिरि जी जर्नी जो कोन्हे सही अंदरि पाकिस्तान में ई नॉर्दर्न एरियाज़ पंजाब इन साइड काफ़ी घुमिया आहियूं बाक़ी फॉरेन अञा ताईं अच्छा जेकॾहिं एजुकेशन ते अचूं असां त लाहौर में अव्हां जीअं पढ़िया त हिते हाणे वरी इन जो अव्हांखे एक्सपीरियंस आहे ओवरऑल जेकॾहिं असीं ॾिसूं सिंध ऐं पंजाब जी एजुकेशन में केतिरो अव्हांखे फ़र्क़ु थो नज़र अचे विद इन कंट्री पंजाब काफ़ी अॻियां आहे अगरि मूं जीअं असांजो एक्सपीरियंस आहे O levels जो त पूरे सिंध में जेको O levels जो सिस्टम आहे उहो तक़रीबन सिर्फ़ु कराची हैदराबाद ऐं आउं सम्झां थो 2-3 ॿियनि वॾनि शहरनि में हूंदो लाड़कानो सखर ऐं नवाबशाह लेकिन इलाही मेजॉरिटी जेके आहिनि सिटीज़ सिंध जा उन्हनि में O levels A levels जो सिस्टम कोन्हे ऐं लेकिन अगरि पाण ऐं इवन जिन में आहे हैदराबाद में जीअं आउं पढ़ंदो हुयुसि O levels में त रीज़न कि आउं छो लाहौर वियल हुअसि A levels करण कि असां वटि टीचर्स इलाही घटि हुआ फिज़िक्स जो टीचर ई O levels A levels जो रुॻो हिकिड़ो हो पूरे शहर में लेकिन अगरि तव्हां लाहौर वञी ॾिसो त उते इलाही वैरायटी आहे इलाही टीचर्स आहिनि ऐं इलाही अकेडमीस आहिनि इलाही कॉलेजिस आहिनि ऐं लाहौर के अलावा अगरि ॿिया सिटीज़ बि ॾिसूं पंजाब जा त पंजाब ओवरऑल अॻियां आहे लेकिन अगरि पाण कराची खे कंपेयर था करियूं त कराची ऐं पंजाब मतिलबु उन्हनि में जेको डिफरेंस आहे उहो काफ़ी घटि आहे छो कि कराची में बि इलाही सुठो सिस्टम आहे O levels A levels जो इलाही कॉलेजिस आहिनि A levels जा इलाही
टीचर्स आहिनि ऐं फर्स्ट ईयर इंटर बि ॾिसूं त इलाही अकेडमीज़ आहिनि वॾियूं वॾियूं वॾा वॾा टीचर्स आहिनि ऐं कराची एजुकेशन में काफ़ी अॻियां आहे ऐं कराची ऐं पंजाब खे कंपेयर कजे त पोइ डिफरेंस घटि आहे ऑल्दो पंजाब पोइ बि अॻियां ई हूंदो बिकॉज़ उते यूनिवर्सिटीज़ तव्हां ॾिसो बेस्ट यूनिवर्सिटीज़ उते आहिनि लम्स लाहौर उते आहे किंग एडवर्ड मेडिकल जी उते आहे त ईअं जाम यूनिवर्सिटीज़ वॾी वॾी उते आहिनि कॉलेजिस आहिनि इवन CSS जो बि तव्हां अक्सर ॿुधो हूंदो की माण्हू वञनि ई लाहौर था तयारी करणु त एजुकेशन में ऐं अगरि पंहिंजो एक्सपीरियंस शेयर करियां त मुंहिंजो इलाही सुठो एक्सपीरियंस रहियो मूंखे मतिलबु टीचर्स में असांखे इलाही ऑप्शन मिलिया की तव्हां हिन टीचर खां पढ़णु चाहियो हिन खां न त तव्हां हुन खां पढ़णु चाहियो जॾहिं की हैदराबाद में उहो असांखे कोन हूंदो हुओ हिकिड़ा मखसूस टीचर्स हूंदा हुआ ऐं असां लिमिटेड हूंदा हुआसीं सम्झ अचे थो उन्हनि जो नथो अचे पढ़णु उन्हनि खां ई पवंदो लेकिन लाहौर में इलाही वैरायटी हुई इलाही ऑप्शन्स हुआ त इहा हिकिड़ी लाहौर जी ॻाल्हि आहे जेका मूंखे यादि आहे कि एजुकेशन में लाहौर ऐं पंजाब काफ़ी अॻियां आहे अच्छा इनाम अक्सर पेरेंट्स जो इहो चवणु हूंदो आहे त तव्हां पंहिंजी एजुकेशन ते ध्यानु ॾियो जेके एक्स्ट्रा एक्टिविटीज़ आहिनि या डिबेटिंग या MUNs खे छॾे करे छो जो अॻियां असांखे पढ़ाई कमु अचे थी ऐं हिते जेको आहे तव्हां पंहिंजो टाइम पिया विञायो उन्हनि खे छा चवणु चाहींदा तव्हां उन्हनि खे त आउं सिंपली इहो ई चवणु चाहींदुसि की हाणे हींअर आउं NED यूनिवर्सिटी में पियो पढ़ां ऐं फाइनल ईयर में आहियां हाणे काफ़ी सारा आहिनि जेके गोल्ड मेडलिस्ट आहिनि हाई CGPA होल्डर्स आहिनि लेकिन अगरि तव्हां हुननि खे 200 माण्हुनि जे साम्हूं या इवन 20 माण्हुनि जे साम्हूं बीहारे छॾियो की उहे कुझु ॻाल्हाइणु चाहिनि त लिटरली कुझु कोन था ॻाल्हाए सघनि उहे 20 माण्हुनि जे साम्हूं ई उन्हनि जो जेको कॉन्फिडेंस आहे उहो सफ़ा हेठि लहियो अचे ऐं तव्हां जॾहिं फील्ड में था वञो जॾहिं तव्हां प्रोफेशनल लाइफ में था वञो त पोइ तव्हांखे तव्हांजी डिग्री या तव्हांजी एजुकेशन खां वधीक तव्हांखे तव्हांजो कॉन्फिडेंस थो कमु अचे ऐं पब्लिक डीलिंग इलाही इम्पॉर्टेंट आहे त आउं त यार अलाह सां इहो इलाही शुक्र थो करियां की मूंखे मुंहिंजे पेरेंट्स मुंहिंजे ख़ासि कर मुंहिंजे फादर इलाही ज़्यादा इनकरेज कयो इन कॉम्पिटिशन्स में पार्टिसिपेट करण जो ऐं जेके बि मुंहिंजा अवॉर्ड्स आहिनि जेके बि मुंहिंजो विक्ट्रीज़ आहिनि त मुंहिंजे बाबा उन्हनि ते काफ़ी मूं ते प्राउड फील कंदा आहिनि ऐं कॾहिं बि आउं इन शयुनि जे बारे में पुछंदो हुयुसि या पैसा घुरंदो हुयुसि की मूंखे फलाणे MUN जी फीस पे करणी आहे त मुंहिंजा बाबा मूंखे ओॾी महिल ई ॾेई छॾींदा हुआ की तव्हां भले पार्टिसिपेट करियो ऐं सुठी ॻाल्हि आहे ऐं इन शयुनि जो मूंखे त हद खां वधीक फ़ाइदो थियो बिकॉज़ तक़रीबन इन शयुनि खां पोइ मूं पंहिंजे फादर खे बिज़नेस में बि जॉइन कयो मुंहिंजे फादर जो बिज़नेस आहे ऐं मुंहिंजो को भाउ कोन्हे त आउं पंहिंजे फादर सां अटैच हूंदो आहियां बिज़नेस में त के बि अबू जूं बिज़नेस मीटिंग्स हूंदियूं आहिनि या जिते मतिलबु की हिकु नेगोसिएशन करणी हूंदी आहे ॻाल्हाइणो हूंदो आहे त उते बाबा मूंखे वठी हलंदो आहे की तूं हिननि सां ॻाल्हाए ऐं तूं हिननि खे त विच इज़ अ वेरी ऑनर फॉर मी की मुंहिंजा बाबा मूं ते रिलाए कंदा आहिनि कुझु शयुनि में की हीअ शइ तव्हां डील करे वठो ऐं हीअ मुंहिंजी पढ़ाई ऐं एजुकेशन न बल्कि मुंहिंजे इन एक्टिविटीज़ जी वजह सां मुंहिंजे अंदरि आयो की मूं में एॾो कॉन्फिडेंस आयो ऐं इवन को टीचर असां वटां कंहिं टीचर सां ॻाल्हाइणो हूंदो आहे यूनिवर्सिटी में इलाही हूंदो आहे प्रोफेसर्स ऐं क्लास जे विच थोरो कम्युनिकेशन गैप हूंदो आहे स्पेशली जॾहिं पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटी हुजे त कंहिं टीचर सां ॻाल्हाइणो आहे पूरी क्लास कम्युनिकेट थी करणु चाहे त मोस्टली आउं ई हूंदो आहियां जेको क्लास जी ॻाल्हि टीचर ताईं खणी वञणु ऐं टीचर सां ॻाल्हाइणु की सर हीअं न हीअं ऐं मञी वठो सर त इहा माना हिकिड़ी स्पीकिंग पावर आहे जेका आउं त चवां थो स्पीकिंग पावर तव्हांखे हर फील्ड में कमु थी अचे तव्हां ॿाहिरि निकिरो था ऐं तव्हां प्रोफेशनल लाइफ में वञो तव्हां ॿाहिरि इंटरनेशनल फॉरम्स ते वञो तव्हां बिज़नेस पंहिंजो करियो तव्हां जॉब करणु वञो तव्हां केॾांहुं बि वञो अगरि जेसिताईं तव्हां में स्पीकिंग पावर कोन्हे तव्हां ॻाल्हाए नथा तव्हां साम्हूं वारे माण्हू खे पंहिंजी ॻाल्हि सम्झाए नथा सघो तेसिताईं को फ़ाइदो ई कोन्हे की भले पोइ तव्हांजी डिग्री केॾी ई वॾी हुजे या छा ऐं इन में ई पाण अगरि इहो बि ॾिसूं त अक्सर इहो हूंदो आहे की काफ़ी वॾा वॾा PhD डिग्री होल्डर्स टीचर्स हूंदा आहिनि लेकिन उन्हनि जी ॻाल्हि सम्झ ईंदी कोन्हे पाण खे ऐं बाज़ दफ़ा अक्सर ईअं हूंदो आहे की हिकिड़ो एॾो को ज़्यादा हाईली क्वालिफाइड टीचर कोन्हे हूंदो लेकिन उनजी पढ़ाइण जो तरीक़ो अहिड़ो हूंदो आहे की सॼी ॻाल्हि सम्झ अची वेंदी आहे त उहो बि इन ई वजह सां की उन्हनि में उहा स्पीकिंग पावर कोन्हे हूंदी की उहा ॻाल्हि खे आसान करे तव्हांखे सम्झाए सघनि की साम्हूं वारो तव्हांजी ॻाल्हि ते पंहिंजी ग्रिप आणे सघे वेंदे वेंदे कुझु यंगस्टर्स खे को मैसेज ॾियणु चाहींदा यंगस्टर्स खे इहो ई मैसेज आहे की ॾिसो पढ़ाई त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो नथो चवां की पढ़ाई माण्हू करे ई न पढ़ाई त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इलाही ज़रूरी आहे पढ़ाई खां बग़ैर त कुझु कोन्हे लेकिन पढ़ाई सां गॾु गॾु इहे MUN न तव्हां भले ॿी एक्टिविटी करे वठो पब्लिक स्पीकिंग खां हटी करे तव्हां का एक्टिविटी करे वठो तव्हां स्पोर्ट्स में हलिया वञो
स्पोर्ट्स में वञण सां तव्हांजो काफ़ी कॉन्फिडेंस वधंदो आहे ऐं पब्लिक स्पीकिंग में त डेफिनेटली तव्हांजी स्पीकिंग पावर ऐं कॉन्फिडेंस वधंदो आहे त पंहिंजी पढ़ाई सां गॾु गॾु पंहिंजी पब्लिक स्पीकिंग या इन्हनि शयुनि लाइ बि टाइम कढो इन्हनि शयुनि में ज़रूरु तव्हां इंडल्ज करियो पार्टिसिपेट करियो छोकी इन एज में लॻंदो आहे की न इन्हनि शयुनि में केरु वञे ऐं पंहिंजी पढ़ाई सां लॻल हूंदो आहे माण्हू ऐं ॿियनि एक्टिविटीज़ में हूंदो आहे लेकिन इन एक्टिविटीज़ लाइ बि टाइम कढो जेके को करिकुलर एक्टिविटीज़ आहिनि छोकी तव्हांखे अॻियां हली फ्यूचर में इहे शयूं बि ओतिरियूं ई फ़ाइदो ॾींदियूं जेतिरो तव्हांजी पढ़ाई थी तव्हांखे फ़ाइदो ॾिए बिल्कुलु बिल्कुलु थैंक यू सो मच थैंक यू इनाम फारूक साहब महिरबानी अव्हां जी सो नाज़रीन नौजवान जूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं ऐं यकीनन काफ़ी मुतासिर थिया हूंदा उन्हनि जे ॻाल्हियुनि मां ऐं काफ़ी कुझु सिखण लाइ मिलियो हूंदो अव्हांखे असांखे बि मिलियो आहे ईअं ई हर वालदेन खे घुरिजे त पंहिंजनि ॿारनि ते ईअं एतमाद कनि उन्हनि खे अॻिते वधण में फैसिलिटेट कनि उन्हनि खे सहूलियतकार बणजनि उन्हनि जा त ईंदड़ ॾींहंनि में अव्हां ई पंहिंजनि उन्हनि ॿारनि ते जेको आहे सो फ़ख्रु महसूसु करे सघो, फील कंदा बिल्कुलु। फ़ख्रु महसूसु करे सघंदा सो पंहिंजनि ॿारनि खे हिमथायो त हू हर फील्ड में तालीम बिल्कुलु ज़रूरी आहे पर उन सां गॾोगॾु ॿियूं बि काफ़ी फील्ड आहिनि जिन में जेकॾहिं हू हिसो वठणु चाहिनि था त उन्हनि जे लाइ राह में जेका आहिनि सा रंडक न विझो बल्कि उन्हनि जा सहूलियतकार बणिजो बिल्कुलु अॼु जेको असांजो हीउ प्रोग्राम आहे उहो हिते पुॼाणी ते थो पहुचे सो ईंदड़ हफ़्ते ताईं असांखे ॾींदा इजाज़त अल्लाह ने के बाद